छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवां जो मेज़बान सर्वेज ओढो हैदराबाद लैंग्वेज अथॉरिटी मां अवां खे भली कार चवां थो। सामीन, कल मोहम्मद इब्राहिम जोए जे 40 जे मौक़े ते सिंधी ॿोली अख़्तियारी ऐं इब्राहिम जोयो यादगार कमेटी पारां कोठायल ताज़ियती रेफरेंस मुनक़िद कयो वियो। इन 40 वारे प्रोग्राम में सिंध जे नाले वारे अदीबनि, लेखकनि ऐं साईं इब्राहिम जोए जे चाहींदड़नि प्रोग्राम में शिरकत कई। इन प्रोग्राम में नामियारी लेखका ऐं MPA महताब अकबर राशिदी चयो त सिंध असेंबली में 3 साल अॻु मोहम्मद इब्राहिम जोयो जे नाले सां ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन एंड कंपाइलेशन क़ाइमु करण जो ठाराह मंज़ूर कयो। हैदराबाद में सकाफ़त खाते जे वज़ीर ब्यूरो क़ाइमु करण जो बि ऐलान कयो, पर हुकूमत आख़िर इहो ब्यूरो कॾहिं क़ाइमु कंदी। हिन वधीक चयो त हुकूमत अवाम जे पैसे ते हले थी। दुनिया सां मुतारिफ़ थियण लाइ दुनिया जे अदब खे पंहिंजी ॿोली में तर्जुमो करणु ज़रूरी आहे। मोहम्मद इब्राहिम जोयो सॼी उमिरि ॿोली जो केस विढ़ियो, पर असांजी हुकूमत निजी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण वारी पंहिंजी रिट बि क़ाइमु नथी करे सघे। बम्बई जे गवर्नर 1859 में सिंध जे अमलदारनि खे सिंधी ॿोली सिखण लाइ फ़क़ति 18 महीननि जो वक़्तु ॾिनो हो ऐं इन ते अमल करे ॾेखारियो। हिन चयो त जोए साहब जी हर तहरीर लिबरल ऐं वॾी विजन वारी आहे। हिन ज़ाती ॾुख बर्दाश्त करे सिंध खे संवारण लाइ वॾो कमु कयो। जोए साहब जुनून, कमिटमेंट, चरियाप या मोहबत जो नालो हो, पर जोए साहब होशमंद ऐं दाना चरियो हो, जंहिंजी हर लिखणी जो मुहरिक सिंध रही ऐं नई सिंध जो हू मेमार हो। सिंधी ॿोली अख़्तियारी जे चेयरमैन डॉक्टर गफ़ूर मेमण चयो त साईं इब्राहिम जोए ते ॻाल्हाइण सदी ते ॻाल्हाइण बराबरि आहे। मोहम्मद इब्राहिम जोयो सिंध में तरक़ी पसंद फ़िक्र मुतारिफ़ करायो। हिन सेक्युलरिज़म ऐं मार्क्सी फ़लसफ़ो मुतारिफ़ करायो। हू आख़िर ताईं नज़रिए ते क़ाइमु रहियो। जॾहिं त मोहम्मद इब्राहिम जोयो यादगार कमेटी जे सेक्रेटरी प्रोफेसर सलीम मेमण चयो त जोयो साहब निजी तौर ते महरूमनि वारी ज़िंदगी गुज़ारी, पर हिन हर वक़्तु ख़ुशहाल सिंध जो ख़्वाबु अखियुनि में सांढे रखियो। हू माउ जी शफ़क़त खां बि महरूम रहियो, पर हिन जो रोल मॉडल पंहिंजो उस्ताद हो ऐं पाण बि उस्ताद थियणु क़बूल कयो। हू तदरीसी अमल में पंहिंजे शागिर्दनि खां सवाइ अदीबनि, आलमनि, सियासतदाननि जो पिणु उस्ताद रहियो आहे। हुन घुर कई त यूनिवर्सिटियुनि खे जोए साहब जी इल्मी ऐं अदबी कम ते PhD कराइणु घुरिजे। नामियारे शाइर अयाज़ गुल चयो त जोए साहब सॼी ज़िंदगी सिंध संवारण में गुज़ारी। शेख अयाज़ जो नाक़िद हुअण जे करे शेख अयाज़ अवाम में जल्द मक़बूल शाइर बणियो ऐं अयाज़ जी शाइरी आम माण्हुनि ताईं पहुती। मोहसिन जोए चयो त साईं इब्राहिम जोयो हारी जो पुटु हो, इन करे हू समाज जी अणबराबरी ख़िलाफ़ु कमु कंदो रहियो। हू इनकलाब फ्रांस खां मुतासिर हो। हिन ॿोली जो केस बि विढ़ियो। नसीर मिर्ज़ा चयो त जोयो साहब हिकु मुकमल रोशन ख़्याल इंसान हो, जंहिं पूरी ज़िंदगी फ़िक्र ऐं फ़लसफ़े जी तालीम ॾिनी।
जेको इल्मी पोरियो साईं इब्राहिम जोयो कयो उनखे नई नस्ल ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। ज़रई यूनिवर्सिटी जे उस्ताद प्रोफेसर मोहम्मद इस्माइल कुंबर चयो त जोयो साहब हिकु सेक्युलर ऐं रोशन ख़्याल मिज़ाज जो इंसान हो जंहिं समूरी ज़िंदगी सिंध जी ख़ुशहाली लाइ पाण पतोड़ियो। ताज़ियती रेफरेंस खे महताब महबूब, डॉक्टर दोदे मेहरी, इमदाद चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। सामीन, जीअं त हीउ प्रोग्राम शुरू थी वियो आहे, अचो त तव्हांखे हिन प्रोग्राम जी कारवाई ॿुधायूं। उहे जा करे बाद मन माण्हुनि जे अॻु उहा वञे कुन कपीदी। भेनरूं, भाइरो ऐं दोस्तो, अॼु असीं सिंध जे अज़ीम फर्ज़ंद सिंधी जदीद अदब जे मामार, मुफ़क्किर, तहरीरदान ऐं दानश्वर साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे 40 जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। अॼु सुबुह जो 1 बजे अल्लामा आए काज़ीअ जे मज़ार जे अहाते में साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे मज़ार ते सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर फ़ातिह मोहम्मद बुरफत, ज़रई यूनिवर्सिटी जे वफ़द जे नुमाइंदनि प्रोफेसर मोहम्मद इस्माइल कुंबर, डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी डॉक्टर मोहम्मद इसाक समय जे सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरी अलॻ ते विघे सिंधी डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे चेयरमैन डॉक्टर अनवर फिगार हकड़े, डॉक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च हेरिटेज जी इंचार्ज डायरेक्टर रसीम जलवाणी, मोहसन जोए, अली आकाश ऐं ॿियनि दोस्तनि असां गॾिजी गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं ऐं हिन वक़्तु 40 जी तक़रीब सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो मेमोरियल कमेटी ऐं ज़रई यूनिवर्सिटीअ जे सहकार सां ही करे रहिया आहियूं। अब्दुल करीम गदाई चयो आहे त लाट ॿरंदी रहे, साथ हलंदो रहे। असीं हिन प्रोग्राम जी इब्तिदा ॾियाटियुनि ॿारण सां कंदासूं ऐं असांजी भेण मोहतरमा माता अकबर राशिदी साहिबा खे गुज़ारिश कंदुसि त पाण मेणबती ॿारे इब्तिदा कनि। ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मेणबती ॿारे जेके रहिजी वियूं हुजनि। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादर पंहिंजे कुदरत सी कायम आह कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। उथियो ऐं उथियाक काल्हू कर काॾे गियो, वियो जागाए जेॾियूं बिरह मूं बेबाक, चुरफुर कारे चाक सूर सुमारे की नगी। दोस्तों, हाणे असां साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे इन प्रोग्राम जी इब्तिदा करियूं था। इब्तिदा में कुछ साईं जोए साहब जो तारीफ़, संदन नालो मोहम्मद इब्राहिम जोयो, वालिद जो नालो मोहम्मद ख़ान जोयो, वालिद जी किरत हारी, वालिद जी वफ़ात 1968 में पहिरीं महाभारी लड़ाई जे नतीजे में पखड़ियल वॾी बीमारीअ दौरान, जनम जो हंधु ॻोठ आबाद लकी शाह सदर तालको कोटड़ी हाणे जामशोरो ज़िलो दादू, जनम जो साल 13 अगस्त 1915। पाण प्राइमरी 4 दर्जा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आबाद में पढ़िया, 5-6 लकी शाह सदर में पढ़िया, 17 अप्रैल 27 में सन जे एवी स्कूल में दाख़िल थिया, 7 दर्जो सिंधी ऐं 3 दर्जा अंग्रेज़ी उते पढ़िया, उन बाद सिंध मदरसे में दाख़िल थिया ऐं 1930 में 4, 5, 6, 7 अंग्रेज़ी दर्जो पढ़िया ऐं उन ज़माने में 7 दर्जनि खां पोइ मैट्रिक थींदी हुई। मैट्रिक सिंध मदरसे मां 1934 में पास कयाऊं ऐं सॼो दादू ज़िलो, छाकाणि उन वक़्तु कराची बि दादू ज़िले में शामिल हुई, उन में 2 नंबर आया ऐं मां स्कॉलरशिप हासिल कयाऊं। 34 में DJ सिंध कॉलेज कराची में पहिरें साल में दाख़िला वरिताऊं
जितां 38 में BA कयाऊं। अप्रैल 38 में सिंध मदरसे कराची में असिस्टेंट मास्टर थिया। 1940 में सिंध मदरसे पारां गवर्नमेंट AT कॉलेज बम्बई में BT पढ़ण विया। 1941 में BT पास करे मोटण खां पोइ सिंध मदरसे में मोटी अची असिस्टेंट मास्टर तौरु 1947 ताईं पढ़ायाऊं। जून 47 में सिंध मदरसे में मुलाज़मत दौरान सेव सिंध सेव दी कॉन्टिनेंट किताब लिखियाऊं, जंहिं सिंध मदरसे बोर्ड जे चेयरमैन ऐं उन वक़्त जे वज़ीर तालीम पीर इलाही बख्श संदन मुलाज़मत ख़त्म कई। सेप्टेंबर 1947 जे आख़िर में ठटे म्यूनसिपालिटी जे चेयरमैन मौलाना अब्बासीअ खे म्यूनसिपल हाई स्कूल ठटे जे हेडमास्टरी जी आछ कई। 2 साल उते पढ़ायूं। 200 रुपया माहवार पगार ते। ठट्टो म्यूनसिपल हाई स्कूल जॾहिं सरकारी तहवील में आयो तो 49 में टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फारमैन हैदराबाद में 20 रुपया घटि पगार सां असिस्टेंट मास्टर तौरु बदिली थिया। जुलाई 51 में ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में बदिली थी। क्लास 2 गज़ेटेड ऑफिसर तौरु सिंध पब्लिसिस्ट कमीशन जी चूंड सां हाई पावर एग्जीक्यूटिव कमेटी फॉर सिंधी लिटरेचर गवर्नमेंट ऑफ सिंध कराची जी सेक्रेटरी तौरु कमु कयाऊं। मार्च 54 में उन कमेटीअ खे जॾहिं सिंधी अदबी बोर्ड जे नाले सां बदिलायो वियो त पाण उन जा सेक्रेटरी मुक़ररु थिया, जिते 61 ताईं कमु कयाऊं। सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरीशिप दौरान 55-56 जा 2 साल टिबाही रिसाले महिराण जा एडिटर थिया, जंहिंमें जदीद सिंधी अदब छपायूं। ख़ासि करे शेख अयाज़ जी शाइरी असांजे शाइर जे उनवान सां शाया करायूं। फरवरी 61 में सरकारी नौकरीअ में सिंध एजुकेशन सर्विस क्लास 2 जे उहिदे ते वापसि थिया। डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन सिंध हैदराबाद में पब्लिकेशन ऑफिसर थिया। नवंबर 62 में साॻे उहिदे सां ASD वेस्ट पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड लाहौर मुक़ररु थिया। मार्च 65 में OSD पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड एट हैदराबाद जेको हैदराबाद कराची ऐं कोयटा रीजनुनि ते मुश्तमिल हो, उन में कमु कयाऊं। साॻे साल अज़ाफ़ी तौरु सिंधी अदबी बोर्ड जी एज़ाज़ी सेक्रेटरी जूं जवाबदारियूं खेसि मिलियूं, जंहिं एज़ाज़ी उहिदे ते 63 खां जुलाई 67 ताईं 5 साल रहिया। जुलाई 67 में ओलह पाकिस्तान में ॿोलियुनि जो मसइलो मज़मून अंग्रेज़ीअ में सलीम अहमद जे नाले सां लिखियाऊं, जंहिं तां सरकार नाराज़ थी खेनि बदिली करे गवर्नमेंट हाई स्कूल जेकबाबाद में हेडमास्टर करे रखियो। मार्च 68 में सरकार जी वधीक नाराज़गीअ ते खेनि बदिली करे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज कोहाट जो प्रिंसिपाल मुक़ररु कयो वियो। नवंबर 69 में वञुनि जे ख़ात्मे जे फ़ैसिले सां वापसि सिंध में रजिस्ट्रार डिपार्टमेंटल एग्ज़ामिनेशन डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन सिंध हैदराबाद मुक़ररु थिया। सेप्टेंबर 70 में डिप्टी डायरेक्टर ऑफ एजुकेशन स्कूल सिंध हैदराबाद थी रहिया। फरवरी 71 में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा सेक्रेटरी मुक़ररु थिया। सेप्टेंबर 71 में इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स खैरपुर डिवीज़न मुक़ररु थिया। जुलाई 72 ताईं उन उहिदे ते रहिया। अगस्त 72 में डिप्टी डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम एंड एक्सटेंशन सर्विस सिंध हैदराबाद मुक़ररु थिया। सेप्टेंबर 72 में OSD सिंध टेक्स्ट बुक बोर्ड हैदराबाद में मुक़ररु थिया, जितां 12 अगस्त 1973 ते रिटायर कयूं। 13 अगस्त 78 खां 3 जून 13 अगस्त 73 खां 3 जून 74 ताईं 10 महीननि लाइ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा मेंबर थी रहिया। उनखां सवाइ ॿी संदन वाबस्तगी वक़्तु बि पढ़ी तव्हांखे ॿुधाए बि आऊं हाणे गुज़ारिश कंदुसि। मोहतरम इमदाद चांडे खे गुज़ारिश आहे त अचे ऐं जोए साहब बाबति कुझु असांखे ॿुधाए। 9 नीर 10 ॾावणियूं 15 पैंड प्यास, बगाड़ियूं बगलनि में लखें रोह लॻियास, जॾहिं पुनू यादि प्यास त छिरक चिनाई हिकिड़े। मां मुख़्तसिर तौर ते संदुसि जेके अचीवमेंट्स आहिनि, जेके मुंहिंजी नज़र में उहे मां अर्ज़ु कंदुसि त आज़ादी खां पोइ वारी जेका हमअसर सिंध आहे, उन में जेको थाट प्रोसेस जेको असांजी क़ौम जो, असांजे बाशऊर माण्हुनि जो जेको शऊरी जेका शऊर साज़ी थी आहे, उन में हिकिड़ो वॾो किरदारु मोहम्मद इब्राहिम जोए साहब जो आहे।
ऐं ॿी वॾी जेका संदन जेका हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे उहो असांजे सिंधी अदब, ऐं उहो अदब जंहिं अदब असांखे पंहिंजे धरती ऐं वतन जो शऊर ऐं उनजी सुञाणप ॾिनी, ऐं उहो अदब जेको जंहिं असांजे नौजवान नसुल खे ऐं पूरी हिकिड़ी सिंध जे उन केतिरनि ई नसुलनि खे हिकिड़ो सेक्युलर ऐं जमहूरी तरक़ी पसंद हिकिड़ो जेको ख़्यालु ॾिनो, उन में संदुन किरदारु अदब सां गॾु ॿोलीअ जे लाइ हुननि जूं ख़िदमतूं हेॾियूं अज़ीम आहिनि जो तर्जुमनि खां वठी पंहिंजनि किताबनि लिखण ऐं क्रिएटर हुजण सां गॾोगॾु प्रूफ रीडिंग ताईं जोयो साहिबु जेको आहे उनखे असां ॾिठोसीं त पंहिंजे घर खां हलंदा हुया गाॾी खाते ताईं प्रेस जे लाइ। मां ॾिसंदो हुउसि त पाण सां ई पंधु अची वरी वापसि पंधु वेंदा। ऐं हिन माण्हू असांखे इहा फज़ीलत सेखारी त ॿोली जेका आहे उनजो हिकु हिकु लफ़्ज़ केॾो मुक़दस आहे, उन जे कामा जी केतिरी अहमियत आहे, फुल स्टॉप जी केतिरी इम्पोर्टेंस आहे। ऐं मां सम्झां थो त जोए साहब जहिड़ो उस्ताद जे सिंध खे न मिले आहे त सिंधी ॿोली जेका आहे उहा पंहिंजे मौजूद जेका सतह आहे, जेका उनजी बैन अल-अक़वामी ॿोलियुनि में जेको मक़ाम आहे, उहो शायदि माणे न सघे हा। ऐं अॼु बि मां सम्झां थो त मोहम्मद इब्राहिम जोए जो इहो जेको मिशन आहे उहो असांखां तक़ाज़ा करे थो त सिंधी ॿोली जी हुरमत खे मौजूद जेको मीडिया जो ऑनस्लॉट आहे, जेको जदीद इंटरनेट जी दुनिया में जे इनकलाब खां पोइ लफ़्ज़नि जूं अहमियतूं ख़तमु थींदियूं थियूं वञनि, त इन ज़माने में पंहिंजे ॿोली जे असुलियत खे कीअं बचाइजे, इहो वॾो चैलेंज आहे। जोए साहब जो वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंध खे हिकिड़े सॉवरन एंटिटी तौरु, सिंध खे हिकिड़े ख़ुदि मुख़्तियार हैसियत, हिकिड़ी इकाई तौरु हुन जेको आहे हमेशह सम्झो ऐं उन जे लाइ कमु कयो। ऐं जेको उन्हनि जो पहिरियों हिकिड़ो सेव कॉन्टिनेंट सेव सिंध जो वारो जेको उन्हनि जो पैम्फलेट आहे, उहो हिकिड़ो बुनियादी दस्तावेज़ आहे जेको असांजे इन सॉवरन हैसियत खे हिन मुल्क जे अंदरि, जेका अॼु बि उनजी सॉवरनिटी हमेशह जेका आहे सा ख़तरे में पवे थी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, उन जे लाइ हिकिड़ो अहम हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि। हिन जे करे मां सम्झां थो त जोए साहब जो ऐं मां पाण ज़ाती तौर ते बि उन्हनि जो थोराइतो आहियां जो उन्हनि जा किताब पढ़ी मूं उहो कुझु सम्झो जेको शायदि मां न सम्झी सघां हा। हिकु सियासी वर्कर जी हैसियत में मां इहा सलाह ॾींदुसि नौजवाननि खे त इल्मु तदरीस मज़लूम लाइ ज़रूरु पढ़नि, छो त इन मूंखे इहो सेखारियो त आम माण्हूअ खे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे तव्हां पंहिंजे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव जे लाइ कीअं गॾु करे सघो था, उन्हनि सां कीअं हिकिड़ाई जेका आहे उहा अख़्तियार करे सघो था, बजाए इन्हनि जे जो उन्हनि खे तव्हां पंहिंजा ख़्याल उन्हनि ते मढ़ियो, तव्हां कीअं उन्हनि जे अंदरि समाइजी वञो, इहो जेको आर्ट आहे उहो हिन किताब में। ऐं उनखां सवाइ संदुनि ॿिया केतिरा ई किताब जेके असां पढ़ियासीं। ऐं मां सम्झां थो त अॼु सिंध जो हिकिड़ो अज़ीम सपूत, हिकिड़ो पायोनियर जदीद फ़िक्र जो ऐं जदीद सिंध जे क़ौमी शऊर जो ऐं उनजी सिंध जी जदीद क़ौमी शख़्सियत जेका अञा तस्लीम थियणी आहे, उन जे हिकिड़े महिमार खे असां यादि पिया कयूं। ऐं हुनजो मिशन असां सभिनी जो गॾियल मिशन आहे, असांखे ऐं असांजे ईंदड़ नसुलनि खे उनखे जारी रखिणो आहे। वॾी महिरबानी। मां तव्हांजे ॾाढो साईं जी ज़ाती ज़िंदगी पेश कई, कुझु इदारनि सां वाबस्तगी। सिंधी अदबी संगत सिंध जी नई जागरता जो अहम अॻुवान ऐं 1954 खां सिंधी अदबी संगत जी नई जागरता में हिसो वरितई ऐं हैदराबाद शाख जो मेंबर रहियो। 1973 में सुजाण अदीबनि सां गॾिजी सिंधी अदीबनि जी सहकारी संगत ठाही, जंहिंजो पाण सदर थियो ऐं उन पारां 40 किताब शाया कयईं। 78 में सिंध फ्रेंड सर्किल क़ाइमु करे उन पारां बिहारो किताब शाया करायूं। सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटीअ जो
82 खां वाइस प्रेसिडेंट ऐं बाद में प्रेसिडेंट रहियो। 1995 में संदसि दोस्त ऐं साथी सिराजुल हक मेमण जे ताल्लुक़ ऐं सरपरस्तीअ में सिंध एजुकेशन ट्रस्ट हैदराबाद जो बुनियाद पियो, जंहिंजो पाण वाइस चेयरमैन ऐं मैनेजिंग ट्रस्टी रहियो। 97 खां 2002 ताईं सिंधी अदबी बोर्ड जो एज़ाज़ी चेयरमैन रहियो। 98 खां 2000 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर थियो। 98 खां 2002 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी माली कमेटी, पब्लिकेशन कमेटी ऐं तहक़ीक़ी कमेटीअ जो मेंबर रहियो। 98 में शेख हयास फाउंडेशन जो क़याम अमल में आयो त खेसि हुन जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो। फाउंडेशन पारां 6 किताब छपायूं। 2001 खां अगस्त 2 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर रहिया। 2008 खां 14 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जा मेंबर ऐं केतिरनि कमेटियुनि जा मेंबर रहिया। शेख हयास चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे सलाहकार बोर्ड जो 2000 खां 3 सालनि ताईं मेंबर रहिया। थियोसॉफिकल सोसाइटी हैदराबाद जो हिकु वॾे अरसे खां वठी वाइस प्रेसिडेंट रहियो। सिंध डेमोक्रेटिक पार्टीअ जो नायब सदर रहियो। ऐं बाक़ी वरी बाद में हाणे आउं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर मोहम्मद इस्माइल कुंभर खे त पाण अचनि ऐं जो असां पिया ॻाल्हायूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त शेख हयास जी समूरी लाइब्रेरी संदसि न्याणी रूही ज़रई यूनिवर्सिटीअ जे हवाले कई आहे। तव्हां मां जंहिंखे बि वक़्तु मिले त कॾहिं महिरबानी करे उन बहितरीन जंहिं कमरे में उहा लाइब्रेरी सजाए जदीद अंदाज़ में माण्हुनि जे मुताले लाइ क़ाइमु कई वई आहे। ऐं समूरा किताब जेके आहिनि से वेबसाइट ते बि रखिया विया आहिनि। उहा लाइब्रेरी केरु तव्हां समूरनि इल्मु दोस्तनि खे ज़रूरु ॾिसणु घुरिजे। महिरबानी साईं ताज। स्टेज ते वेठल मुंहिंजी भेण अदी मोहतरमा महताब राष्ट्री साहिबा, साईं प्रोफेसर मोहम्मद सलीम अहमद साहिब, साईं ताज जोयो साहिब, अदा मोहसिन साहिब, साईं मुज़फ़र साहिब, स्टेज खां हेठि जेके ॿिया असांजा जेके सुञाण शख़्सियतूं या दुरियूं वेठियूं आहिनि, मुंहिंजी भेनरूं वेठियूं आहिनि, ऐं उहे शख़्सियतूं जेके साईं मोहम्मद इब्राहिम जोयो सां लव कनि थियूं, जेके अॼु हिन मेराक में शरीक थिया आहिनि, उन्हनि खे मुंहिंजो सलाम। साईं मुंहिंजा साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं सम्झां थो त ऐं घणो कुझु लिखी आहियां, पर हाणे थोरो न ॻाल्हाईंदसि छो जो टाइम बि घणो थी चुको आहे। ऐं वधि खां वधि प्रोफाइल साईं ताज जोयो साहिबु तव्हांखे ॿुधायो आहे। साईं चांडियो इमदाद चांडियो साहिबु बि ॻाल्हाए चुको आहे। मूं वटि कुझु लफ़्ज़ आहिनि मोहबतनि ख़ातिर। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सिंध में जेके ॾाहा पैदा थिया आहिनि, सिंध जो जेके इल्मी अदबी ॿोली जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां जेके सिंध लवर, जेके सिंध जा लेजेंड जेके असीं चऊं, उहे पैदा थिया आहिनि। उन में साईं मोहम्मद इब्राहिम जोयो बि हिकु। साईं जी ज़िंदगी असांजी ज़िंदगी में हिन वक़्तु न रहियो आहे, पर सिंध यादनि मोहबतनि ऐं सिंध कयल इल्मी अदबी पोरे खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। जस ॾिजे थो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो यादगार कमेटी वारनि खे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे, जिन साईं जोयो साहिब जे चालीहे जे मौक़े ते अॼु इल्मी ऐं अदबी तहज़ीब जी रेफरेंस घुराए असां जहिड़े नाचत माण्हुनि खे जेको सो ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। 13 अगस्त 1915 में दादू ज़िले में जनम वठंदड़ सिंध जे हिन ॾाहे जी तइलीमी, समाजी, सियासी ऐं अदबी ख़िदमतूं पंहिंजो मटपान रहियूं आहिनि ऐं संदसि शख़्सियत जा केतिरा ई इल्मी ऐं अदबी पासा आहिनि। ॾाहे पे अज़म जो ऊचो कद बुत रखंदड़ हीउ शख़्स हमेशह सादगी, साफ़गोई ऐं मुस्तक़िल मिज़ाजनि वारो शख़्स हो। जीअं ताज साहिबु चयो त न झुकिया आहियूं न झुकंदासीं। पंहिंजे इरादे में अटल रहण वारो उहो शख़्स जेके कॾहिं कुआर बदिली कयो वञे थो, या जॾहिं अदब जे हवाले सां सेव सिंध सेव कॉन्टिनेंट किताब लिखे थो त उन हवाले सां संदसि नौकिरी तां हथ धोड़ो पइजे थो। ऐं सम्झां थो त हिन दौर में अहिड़ा माण्हू घटि मिलंदा। मूंखे यादि थो अचे त साईं जोयो साहिबु जॾहिं कंहिं सिविल सोसाइटी जो हिकिड़ो प्रोग्राम हो
पहिरीं त मुंहिंजी मुलाक़ात 1996 में ज़रई यूनिवर्सिटी में साईं सां तमामु घणी हुजत वारी थी, जॾहिं प्रोफेसर अमीर अली कादरी साहिबु साईं जोयो साहिब खे अंसारी साहिब जो किताबु अंग्रेजी सिंधी जेका डिक्शनरी हुई, जेका ज़रई लुगत जे हवाले सां हुई, उन जी मोहरत जी तकरीब थी, साईं उते आयो ऐं साईं एज़ अ चीफ गेस्ट हो। उन खां पोइ वरी साईं सां मुलाक़ातूं थींदियूं रहियूं, पर कंहिं सिविल सोसाइटी जे प्रोग्राम में माना जॾहिं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि करे थो, रियली स्पीकिंग माना माण्हू खे छिरकाए छॾे थी त बग़ावत, उन्हनि सिविल सोसाइटी जे नौजवाननि खे उहो मैसेज ॾिए थो, बग़ावत जेका ज़ख़्म भरे थी ऐं सिहतमंद बणाए थी, डिफाइंस दैट हील एंड एम्पावर। केॾी वॾी ॻाल्हि आहे इन्हनि थोरनि लफ़्ज़नि में। ऐं सम्झां थो त हिकिड़ो अहिड़ो मैसेज हो सिंध जे हिन यगाने किरदार जो, त अचो पंहिंजी सिंध अमर जी ख़ुशहाली ऐं आजपे वारे हवाले सां असां पंहिंजो पाण पतोड़ियूं ऐं सिंध खे हिकु ख़ुशहाल सिंध बणायूं। ऐं सम्झां थो त जोयो साहिबु सिंधी अदब में आलमी स्कॉलरनि जा जेके सियासी ऐं फितरी अदब खां अलावा फ़िल्सफ़ाती, फितरत शनासी ऐं ॿियनि अनेक मौज़ूअनि वारनि किताबनि जा तर्जुमा करे सिंध जे नौजवाननि खे आलमी अदब सां रोशनास करायो। उहो सिंध जो खादम तौरु सिंधी समाज में सेक्युलर सोच, तरक़ी पसंदी ऐं रोशन ख़्याली वारे लाड़नि जा ॿिज छटिया। संदसि दलीलनि वारा उहे लफ़्ज़ अॼु बि मुंहिंजे कननि में गुंजनि था, जॾहिं जोयो साहिबु जेके मूं तव्हांखे लफ़्ज़ ॿुधाया त जेका असां माण्हू खे जेका असां बग़ावत जेका ज़ख़्म भरे थी ऐं सिहतमंद बणाए थी, एम्पावर करे थी। ऐं सम्झां थो त साईं जो निज बहिराणी सां हिकिड़ो तइलक़ हो ऐं सिंध जे हिन किरदार जॾहिं ॻोठ में वञी ज़रई समाज मुतालिक़ सोचे थो त उन हारी खे जॾहिं झाड़ निकिरींदे ॾिसे थो त उन वक़्त में हुन पंहिंजी शाइरी जी शुरूआत कई ऐं उहे शाइरी जी शुरूआत जा कुझु बेत असांजी सिंधी जेका असां निसाब में बि पहिरें दर्जे में शामिल कया विया हुआ। मूंखे यादि आहे त जॾहिं साईं जोयो साहिब जी ज़िंदगी जा 101 साल, साईं सलीम साहिब खे बि ख़बर आहे, अदी महताब बि आई हुई उन वक़्त में, 13 अगस्त 2016 ते मुकमिल थिया, हींअर 2017 हले पई, जोयो साहिबु असां वटि न आहे, त उन ख़ुशी जी घड़ियुनि खे मल्हाइण लाइ सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम पारां हिकु मानाती तक़रीब जो इहतमाम कयो वियो हो, जंहिंखे साईं मोहम्मद रहमान जोयो 100 साला जश्न कमेटी जो सहकार हासिल हो। उन तक़रीब में साईं जोयो साहिबु इंतिहाई ख़ुशी वारे अंदाज़ में सिंध जी ख़ुशहाली लाइ उहो पैगाम ॾिनो त सिंध सदियुनि खां आहे ऐं सिंध सदियुनि ताईं रहंदी। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो नई सिंधी फिक्री सूंह ऐं जदीद सिंधी अदब जो मेमार ऐं रहबर रहियो आहे, जे हर ॾुखे मरल ते सिंध ऐं सिंध वासनि जी न फ़क़ति रहबरी कई, बल्कि अदीबनि, आलमनि, ॾाहनि ऐं शागिर्दनि तोड़े सियासत सां कुलो कुलो में मिलाए सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ पाण जाकोड़ियो आहे। उन जाकोड़ में घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, जेको मूं तव्हांखे ॿुधायो, साईं बि ॿुधाए चुको आहे जोयो साहिबु, पर उहे तकलीफ़ूं संदसि पके पए खे लोॾे न सघियूं, बल्कि उन पए में अञा वधीक पुख़्तगी ऐं जटाव आयो। केतिरा ई अदीब, आलिम, शाइर तोड़े अॻुवाट संदसि घाटे भड़ जी छांव मां इल्मु हासिल करे कंहिं मंज़िल ते पहुता ऐं साईं खे सिंध जे हवाले सां उहो दर्द हो। तव्हां हीअ ॾिठो तस्वीर में त जॾहिं सिंध जी कल्चर, सिंध जी एकता, सिंध जी सकाफ़त जे हवाले सां को ॾियारो पहिरियों दफ़ो मल्हायो वियो हो, त उन वक़्त में पाण सिंध जे हवाले सां उन ई सिंध जे जेके सुञाण दुरनि सां पाण सिंध जे हवाले सां नची रहियो आहे, सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾेई रहियो आहे, अचो त गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म तां सिंध जी सकाफ़त, सिंध जी ॿोली, सिंध जी जेका असां अचो गॾिजूं ऐं सिंध जे आजबे वारी वाट ते हलूं। ऐं सम्झां थो त जोयो साहिबु जिस्मानी तरह सां न रहियो आहे, पर संदसि ॾिनल शौर जी इमदाद साहिबु चई वियो आहे, सिंध वासियुनि जी जेका असां समाजी रहनुमाई वारी वाट रहंदी। वॾी महिरबानी। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदसि त तूं थो जीअं हाय जीअड़ा, दूर थींदा वञनि रोज़ जोगीड़ा, तूं थो जीअं हाय जीअड़ा। वॾी महिरबानी साईं, थैंक यू। ऐं हिन महफ़िल में मोहन कलमना जे लफ़्ज़नि में सिंधी अदब जी ख़ातून अवल असांजी भेण माता महबूब, अदी ज़ुमर महबूब, असांजी नंढड़ी मशाल ॿियनि खे अजां कयां थो।
आम मां शायदि केतिरनि खे ख़बर न हुजे त जॾहिं शेख अयाज़ वाइस चांसलर हो त उन वक़्त में जोए साहब खेसि चयो त ज़रई कॉलेज खे ज़रई यूनिवर्सिटी थियणु खपे, लियाकत मेडिकल कॉलेज खे लियाकत यूनिवर्सिटी थियणु खपे ऐं महरान कॉलेज नवाबशाह खे यूनिवर्सिटी थियणु खपे। त पसपर्दा रही कमु करण वारो जोए साहब इहे 3 यूनिवर्सिटियूं जो क़याम जे पुठियां जोए साहब जो हथु आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी 91 में क़ाइमु थी, पर 81 में जेको ख़त लिखियो हुयो ऐं सम्झां थो 100 जे अंदरि अदीबनि में, जंहिंमें अयाज़ गुल नंढे में नंढो अदीब हो जंहिंजी सही हुई, 81 में ख़त लिखियो हुयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ लाइ ऐं जंहिं ते अमल थियो 91 में। त जोयो पसपर्दा रही जेकी कमु कंदो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि अली आकाश खे ॿ लफ़्ज़ अची ॻाल्हाए न। मोहतरम नसीर मिर्ज़ा के गुजारिश अदा चीजो साथ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आप सब खां अवल त जोए साहब के सलाम पेश कंदुसि पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे कलीज बेग मिर्ज़ा जे ख़ानदान जे तरफ़ां। स्टेज ते वेठल इंतहाई मोअज़्ज़ज़ हस्तियूं, महताब आपा, अदा सलीम प्रोफेसर, मुंहिंजो दोस्त अयाज़ गुल, मोहसिन नूर चिश्म असांजो, प्रोफेसर अब्दुल गफूर मेमन साईं, मुंहिंजो ताज, ऐं हेठि वेठल असांजे दौरे हाज़िर जी सभ खां अहम ऐं वॾी कहाणीकार आहे मैडम आपा महताब महबूब। मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरिन के, तनी संदी काय करे न सघां ॻाल्हि हड़ी। गुलाम रबानी आगरे साहब जो किताब है जहिड़ा गुल गुलाब जा, उनमें रबानी साहब लिखियो है त मूंखां जेकॾहिं केरु पुछंदो आहे त तो मिर्ज़ा कलीज बेग खे कॾहिं ॾिठो, त आउं चवंदो आहियां त मूं कलीज खे बराबरि त न ॾिठो, पर मूं मोहम्मद इब्राहिम जोए खे ॾिठो। जोए साहब खे मूं पंहिंजे नंढपण में ॾिठो, जॾहिं मिर्ज़ा कलीज बेग साहब जे किताबनि जी छपाई सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां थींदी हुई, त पाण असांजे कलीज कुतुबखाने में मुंहिंजे चाचनि मिर्ज़ा असद बेग ऐं अजमल बेग जिन सां गॾु जॾहिं उते ईंदा हुआ मिलण जे लाइ, त उन वक़्तु बि हिकिड़ो हल्को फुल्को हिकिड़ो ख़ूबसूरत माण्हू चांहि जे कोप ते मूं हुनखे जॾहिं ॾिठो त यकीन करियो आउं दिलि सां थो चवां त जोए साहब एॾो सेक्रेटरी हूंदा हुआ सिंधी अदबी बोर्ड जा, पर एॾी हुननि जी सादगी हुननि जी तबियत हूंदी हुई जो ही जीअं न इहो कणिक जो फुल्को थींदो आहे जंहिंजी ख़ुशबू पंहिंजी थींदी आहे, जेको बिना अणभो जेको असांजी कणिक जो फुल्को थींदो आहे, जेको हुन में सवादु ऐं जेको ख़ुशबू हूंदी आहे उहा जोए साहब जी शख़्सियत में उन वक़्तु बि मूंखे नज़र आई। कलीज बेग साहब जी शेर आहे त लिकल बुलंदी असांजी थी ख़ाकसारीअ में, ज़मीन खोटी असांजी त आसमान लही। ही जोयो साहब जी शख़्सियत हुई, एॾी तबियत में ख़ाकसारी मिलनसारी, पर जेकॾहिं हुनजे वेझो वञो हुनजी इल्मियत ॾांहुं ऐं हुनजी गुफ़्तगू ॿुधो त पोइ त हिकिड़ो आसमान हो जेको जोए साहब जी शख़्सियत में नज़र ईंदो। आउं जोए साहब सां पंहिंजे ज़ाती वाबिस्तगियुनि जो हिकिड़ो ॿ ज़िक्र ज़रूरु कंदुसि मुख़्तसरन। मुंहिंजी जोए साहब सां दोस्ती हुई, जोए साहब सां मुंहिंजी दोस्तीअ जो जेको ताल्लुक़ बणियो उहो मुंहिंजे उस्ताद मोहतरम साईं निसार हुसैनी, जिन जा पाण आइडियल हूंदा हुआ, ऐं आउं जेके माण्हू पींघे में लुॾंदा आहिनि उहे सदाईं सुस्त काहिल, न घर जा न ॿारनि जा न बचनि जा, पींघे में लुॾण जी आदत में मूंखे ख़बर पई त सिंधी यूनिवर्सिटी में हिकिड़ो मास कम्युनिकेशन या जर्नलिज़म जो शोबो खुलियो आहे, पर जॾहिं आउं उते डोड़ी पहुतुसि त ख़बर पई त दाख़िलाऊं ख़तमु आहिनि ऐं तव्हांखे हिते हाणे दाख़िला कान मिलंदी। लेट कमर मस्ट सफ़र। मूंखे मुंहिंजे उस्ताद मोहतरम साईं निसार हुसैनी चयो त सिंधी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जेके आहिनि शेख अयाज़ साहब आहिनि ऐं जोए साहब मुंहिंजो उस्ताद आहे, आउं तोखे चिठी लिखी थो ॾियां, तूं जोए साहब जे दर ते वञु। आउं जोए साहब वटि वियुसि, मूंखे चयईं त ठीकु आहे बाबा, आउं तोखे वठी थो हलां। मूंखे ॿिए ॾींहुं SRT बस में, हाणे ही मोहम्मद इब्राहिम जोयो आहे जेको असीं सम्झूं था त साईं जेम्स सईद खां पोइ सिंध जी अज़ीम तर ॾाहे जी सूरत में उहो फिरदौस सैनिमा वटां हली SRT जी बस में मूंसां गॾु उन हुजूम ऐं रश, उन में माण्हू सफ़ा कुकड़ खंब खंब थी निकिरंदो आहे। उन जॾहिं असांजे ज़माने जी SRT हलंदी हुई सिंधी यूनिवर्सिटीअ में,
त जोइ साहिबु मूंसां AC2 ताईं गॾु हलिया उते जो मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि त इहा थी त शेख अयाज़ सां पई मुंहिंजी मुलाक़ात थिए ऐं जोइ साहिब जी मार्फत उनजो उहो वक़्तु मूंखे हुकुम थियो चेयरमैन हूंदा पंवर साहिब जिन फ़ोन थी वियो ऐं फॉर्म वठी आयुसि हलो थियो ऐं नतीजो उनजो इहो थियो त आउं जेको ज़िंदगी में ग्रेडनि जी ॻाल्हि आहे नथो कयां असांजो कहिड़ो ग्रेड असांजो कहिड़ो कद काठ आहे पर हिकिड़ो जोइ साहिब जी जेका महिरबानी थी ऐं लेट कमर उन मास कम्युनिकेशन में जॾहिं वियसि त मुंहिंजा शेख अज़ीज़ जोहर साहिब जहिड़ा उस्ताद मेहताब आबा सां असां केतिरा ई स्टडी टूर्स गॾिजी कया हीउ ॾिसो असांजो भाग असांजो नसीब त असांखे कहिड़ियूं हस्तियूं असीं उन्हनि सां वेझा थींदा पिया वञूं इन हद ताईं जो मूंखे जॾहिं रिज़ल्ट आई त मास कम्युनिकेशन में फर्स्ट क्लास फर्स्ट पोज़ीशन ॾिसी जेको लेट कमर मस्त सफ़र हो उन खां पोइ उन ई बुनियाद ते आउं वरी रेडियो पाकिस्तान में प्रोड्यूसर थियो आहियां ऐं जोइ साहिब जा ई मूं ते करम आहिनि अहसान आहिनि जो आउं हुनजो रीजनल डायरेक्टर आहियां हाणे अञा लॻा त कोन थो पर आउं 62-63 सालनि जो आहियां हुतां रीजनल डायरेक्टर 20 ग्रेड जी हैसियत मुंहिंजी हैसियत कान्हे आउं लहणो ई कोन थो त मुंहिंजो 20 ग्रेड उन हिकिड़े वॾे रीजनल डायरेक्टर रेडियो पाकिस्तान जंहिंमें 6 रेडियो स्टेशनूं आहिनि जेके सभु मुंहिंजे अंडर कमु कंदियूं हुयूं ऐं इहो सभु अहसान आहे मुंहिंजे जोइ साहिब जो मूं ते उन खां पोइ आउं जोइ साहिब सां मूं त जोइ साहिब खां पुछंदो रहंदो हुअसि त हिन वक़्तु हिते चयो वियो त कामरेड जोइ साहिब त जोइ साहिब कामरेड कोन हुयो जोइ साहिब हिकिड़ो सेक्युलर सभा हिकिड़ो सूफ़ी मिज़ाज माण्हू हूंदो हो शीयनि सां शियो सुनियुनि सां सुनी हुनजो कंहिंजे मज़हब सां को तालुक़ ई कोन हूंदो त हू थियासाफिस्ट हुयो बुनियादी तरह सां आउं कामरेड जोइ साहिब खे कोन सॾींदुसि जोइ साहिब सां मज़हबी बहस कबो ई कोन हो न ई कॾहिं हू पसंदि कंदो हो त असां कम्यूनिज़म ऐं या शिया ऐं सुनियुनि ते कोन असां वेही बहस करियूं हू पाण चवंदो हो त मज़हबी बहस मैंने की नहीं फालतू अक़ल मुंझ में थी ई नहीं त इन्हनि सभिनी खां बाला तर थी असां पर मुंहिंजी तबियत हूंदी त असीं जॾहिं क्लास पार्टी में वेंदासीं त असीं जोइ साहिब खां नारा हैदरी या अली असां सां गॾिजी हणंदो हू चवंदो त जंहिंमें कसरत माण्हुनि जी ख़ुशि रहे थी उन्हनि सां उन्हनि हाल में ज़रूरु हलिजे त जोइ साहिब जो आउं ॿियो तस्करो नंढड़ो कंदुसि त हुनजे जेके बेपनाह मूं ते हुनजा अहसान रहिया हुन ज़िंदगी भर ऐं हुन खां पुछंदो हुउसि तव्हांजा बहितरीनु शागिर्द केरु आहिनि कंहिं ज़माने में हू चवंदो त जानी चांडियो मुंहिंजो बहितरीनु मुंहिंजो फॉलोवर आहे मुंहिंजो शागिर्द आहे पर पोइ वरी जेको मूं हुन सां लाइफ लॉन्ग इंटरव्यू कयो आहे ज़बरदस्त हिकु सदीअ सां गुफ़्तगू जेको छपियल आहे असांजे हिननि किताबनि में अदा सलीम साईं वारनि उहो छपियो आहे उन में हुन अली आकाश खे पंहिंजो बहितरीनु प्यारो शागिर्द सॾियो आहे पर यकीन करियो त जोइ साहिब सां ताज गॾु हूंदो ऐं फ़ख़ुरु थो कयां मूंखे फ़ख़ुरु करणु ॾियो त जोइ साहिब सां गॾु मूं कलोड़ा कॉलोनीअ खां गाड़ी खाते ताईं पंधु असां सफ़र कया आहिनि असीं गुफ़्तगू कई आहे मुंहिंजी छा हैसियत आहे मूं शेख अयाज़ सां गॾिजी वॉक कई आहे CMH ते जॾहिं बि ईंदा त असीं घुमंदा फिरंदा हुआसीं गॾु जोइ साहिब सां असीं गॾिजी ॿारनि वांगुरु फिल्मूं बि ॾिसंदा हुआसीं ऐं तस्करो थो कयां त फिरदौस सिनेमा में जेकॾहिं असीं का अहिड़ी फिल्म सलमा आगा जी डांसनि वारी फिल्म ॾिसूं पिया त जोइ साहिब एतिरी दिलचस्पीअ सां ॾिसंदो आर्ट आहे न जेकॾहिं खिले पियो रंगीले जी अदाकारीअ ते त वरी कंहिं ट्रेजिक सीन ते जोइ साहिब पंहिंजूं अखियूं अश्कबार करे पियो पर ऐं तव्हांखे जोइ साहिब जी तबियत जी हिकिड़ी हुस्नाकी थो ॿुधायां त हीउ जेको साम्हूं जॾहिं फिल्म ॾिसंदासीं त ईंदो त अब पर लाज़िम है कि आप खामोश और बाद अब खड़े हो जाएं त हीअ जेके पाकिस्तान जा माण्हू आहिनि उहे पंहिंजे हफ़ीज़ जालिंदरीअ जे हिन क़ौमी तराने खे इज़त न ॾींदा हुआ असांजी दिलि में उणप फुण ॿी क़िस्म जी हूंदी हुई पर जोइ उहे सभु जॾहिं उथी बीहंदा हुआसीं अॻु में ई क़बलज़ वक़्तु वेही रहंदा हुआसीं पर मूं कॾहिं बि जोइ साहिब सां गॾु फिल्म ॾिसंदे हू चवंदो न बाबा स्टेट जो जेको कानून आहे पाण खे अंदरां मञूं न मञूं पर जीअं आहे उनजो एतिराम असां ते लाज़िम आहे त हू पूरो उनजी क़ौमी तराने ते पूरे जो पूरो जोइ साहिब जेको आहे आख़िर ताईं जॾहिं ख़तमु थींदो त उन खां पोइ पंहिंजी सीट ते वेंदो हाणे तव्हांखे ॿुधाए पियो त मां जोइ साहिब सां गॾु जेकॾहिं फिल्मूं ॾिठियूं आहिनि वॉक कई आहे त शेख अयाज़ सां जेके वफ़ात खां पोइ 1998 खां पोइ असां जेके मुसलसल शेख साहिब जी वरसी जे सिलसिले जा सफ़र आहिनि जोइ साहिब कंहिंसां गॾु कोन कॾहिं बि ताज जोइ सां गॾु कोन वेही हूंदो अली आकाश सां गॾु न बाबा इहा ड्यूटी मुंहिंजी हूंदी त 1998 खां वठी असां गॾिजी उनजे जोइ साहिब जी वफ़ात खां कुझु साल अॻु ताईं असीं गॾिजी सुबुह जो वेंदो हुअसि गुलनि जा हार अगरबत्तियूं वठी उते वञी वेहंदासीं ऐं असीं शेख साहिब जी मज़ार ते हाज़िरी ॾींदासीं हाणे 2-टे सालनि खां हुननि जी हलालत एतिरी हुई जो हू गॾु न हली सघंदो हो पर जोइ साहिब जिन इन जे बावजूदि बि अदी महताब महबूब साहिबा हिते वेठी आहे उन सां बि हुनखे बेपनाह मोहबत आहे बेपनाह एतिराम हूंदो हुनखे पंहिंजी नियाणी सम्झंदो अदी नीलोफर जॾहिं दुनिया में न रही त हुन सां बेपनाह पंहिंजी नियाणीअ वांगुरु इश्क कंदो प्यारु कंदो मोहसिन खे ख़बर आहे त गुज़िरियल 50 साल अॻु में जेका ईद हुई उन ते पाण हली जोइ साहिब अदी महताब जे घर वियो अदी महताब जे
जे ख़ज़ाने में जोइ साहिब जो एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, यादूं आहिनि, जो हू पूरो हिकिड़ो किताबु लिखी सघे थी। तव्हांखे ख़ुशी थींदी त जोइ साहिब जेके बि गाना ॻाया आहिनि उहे सभई अदी माता वटि रिकॉर्डेड कैसेट जी सूरत में आहिनि। ख़ुदा करे त असीं उनजी CD रिलीज़ करे सघूं था, असांखे इहो एज़ाज़ु हासिलु थींदो अदी माता जे हवाले सां। ऐं बाक़ी ॿ हिकिड़ा नुक़्ता बयानु कंदुसि त जोइ साहिब जिन सां असांजो त बाबा असांखे इश्क विरसे में मिलियो। असांजे मिर्ज़ा ख़ानदान में असांजे चाचनि वटां, मुंहिंजे साईं निसार हुसैनी वटां, हाणे असां 2008 में जॾहिं आउं रेडियो हैदराबाद जो डायरेक्टर थियुसि त मुंहिंजी ख़्वाहिश थी त असांजो जेको रेडियो जो लॉन आहे उते अदी असांजी महताब चन्ना बि, जॾहिं आउं सीनियर प्रोड्यूसर हुअसि त अदी खां असां गुले फानूस जो हिकिड़ो हसीन बूटो पोखाए, जीअं अदी असांजी पहिरीं बेहद असांजी ख़ूबसूरत भेण, असांखे फ़ख़्रु आहे थी जे आवाज़ ते, हुनजे अंदाज़ ते। ऐं सिंध में, पाकिस्तान में, एशिया में उर्दू हुजनि, सिंधी हुजनि, अंग्रेज़ी हुजनि, जेकॾहिं अदी महताब चन्ना ऐं महताब राशिदी ॻाल्हाईंदी त सभई चुप थी वेंदा हलिया, मींहुं पइजी वेंदो हलियो। एतिरो मूं ॾिठो आहे हुनखे वॾनि जलसनि में, तव्हां केतिरो बि गोड़ हुजे उहो बीहंदी, हुनजे आवाज़ जी अट्रैक्शन एॾी क्रेस्मिक हुनजे पर्सनैलिटीअ जो हुन ते छाइजी वञे थी त उनखां असां गुले फानूस जो बूटो पोखरायो। ऐं हाणे बींदो आहे त सियारे में हुन बूटे मां, हुन गुलनि मां ॾाढी ख़ुशबू निकिरंदी आहे, जीअं अदी जी पंहिंजी ख़ुशबू आहे त गुले फानूस जी बि पंहिंजी ख़ुशबू आहे। त 2008 में मुंहिंजी दिलि थी त आउं रेडियो हैदराबाद जे लॉन में अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि खां वण पोखरायां। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जोइ साहिब त मुंहिंजे इंतिखाब हो ई हो। मूं जोइ साहिब जिन खे दावत ॾिनी त हाणे अॼु तव्हां खां मूंखे अंब जो बूटो पोखराइणो आहे। अंब जा बूटा कहिड़ा कहिड़ा आहिनि त उहे हिकिड़ो चोसो हो, अनवर रतोल हुयो, ऐं पंहिंजो आम अंब हुआ, ऐं जेके 5-7 अंबनि जा क़िस्म आहिनि उन्हनि में सिंधड़ी बि हो। त जोइ साहिब खे जॾहिं मूं अंबनि जा नाला ॿुधाया त पाण चईंदो बाबा आउं त अंबड़ी जेको अंब जेको पोखींदुसि उहो सिंधड़ी पोखींदुसि, मूंखे अनवर रतोल ऐं चोसो इहे न, मूंखे तूं सिंधड़ीअ जो बूटो ॾे त आउं पोखियां। ख़ुशकिस्मतीअ सां जोइ साहिब जिन 2008 में जेको उहो अंब जो बूटो, सिंधड़ी अंब जो पोखियो आहे, माशाअल्लाह गुज़िरियल 2 सालनि खां उहो फूलबो आहे, फुलारबो आहे। ऐं जोइ साहिब जी ज़िंदगीअ में ई हुन ते सिंधड़ीअ जा अंब ईंदा आहिनि, उहे ॾिड़ंदा आहिनि, हवा में हुनजी महक थींदी आहे त घटि में घटि मुंहिंजो रूह त बेपनाह ख़ुशि थींदो आहे। ऐं उनखां पोइ आख़िरी ॻाल्हि आहे ईअं कंदुसि त असां 2008 में जॾहिं रेडियो पाकिस्तान बिटशाह असां ठाराई त जेकॾहिं कलीज बेग हुजे हा त पोइ तव्हां हुनजे पेरनि ते किरां त तव्हीं हली हुनजो इफ़्तिताह कयो, छाकाणि त उहे बि असांजा एफर्ट्स हुया। असां रेडियो पाकिस्तान 13 डिसेंबर 2008 ते हुनजो इफ़्तिताह करायो त आउं जोइ साहिब वटि आयुसि त हिनजो इफ़्तिताह तव्हांखे करिणो आहे। उहो फ़ख़्रु आहे त उन में इफ़्तिताह जी तस्वीर रेडियो ते लॻी पई आहे। जेसि ताईं रेडियो पाकिस्तान ज़िंदा आहे, जोइ साहिब जी उहा इफ़्तिताह वारी तक़रीब हुनजे अंदरि एंट्रेंस ते उहो मौजूदु आहे, जंहिंमें पाण रिबिन कपिन पिया। ऐं रेडियो बिटशाह जो हक़ बि बिट जो आहे असांजी जोइ साहिब, जंहिं शाह सचल सामी हिकिड़ो त किताबु लिखियो HT सोरले जेको आहे बिट जो शाह, उहो पंहिंजी जाइ ते, पर शाह सचल सामी जेको किताबु आहे उहो हिकिड़ो क्लासिक आहे असांजे गुरबख्शाणी साहिब जी भिटाई ते तहक़ीक़ खां पोइ। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजो जोइ साहिब जो, त जोइ साहिब उनजो उहो इफ़्तिताह कयो ऐं पंहिंजी गुफ़्तगू ख़त्मु थो करियां असीं। पर जोइ साहिब जा 2 जेके हूअं त अदबी बोर्ड आहे, उनजो जेको हाल आहे सो थियो आहे त असीं डिटोरेशन एॾी आहे जो असीं पंहिंजे बुज़ुर्गनि जे मुक़ाबले में कुझु बि न आहियूं। असीं शेख अयाज़ जो नबल बदल कोन्हे, जोइ साहिब जो नबल बदल कोन्हे, शमशेर लैदरीअ जो, तनवीर अब्बासी जो, न्याज़ अमाइनी जो, को बि क़िस्म जो को बि असीं नबल बदल उन हेॾो हू असांखे ॾेई विया, असीं रुपए मां 4 आना पिया निकिरूं। त इहो को डिफॉल्ट किथे आहे जंहिंजे करे असीं पंहिंजी उन्हनि वॾनि जी जेको तनवीर अब्बासी चवंदो आहे त अयाज़ गुल खे मूंखां अॻिते शाइर हुजणु घुरिजे, न त पोइ मूं छा कयो। त असांजो वॾनि जेको पोरियो कयो असांखे उन खां अॻिते पंहिंजे नस्ल खे वधी वञणु घुरिजे। त जोइ साहिब जूं 2 जेके अहम शयूं आहिनि जेके उहे कंहिं बि सरकारी इदारे सां वाबस्ता न आहिनि, उहो हिकिड़ी त सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटी आहे, जंहिं बहितरीन किताब गॾियल सहकार सां असांजो इदारनि मां हाणे एतमाद खजी वियो आहे। असांजो हुते को बि हीलो वसीलो कोन्हे, जंहिंजा बोर्ड ऑफ गवर्नर्स ऐं पब्लिकेशन्स जा मेंबर आहिनि, पंहिंजूं पंहिंजूं तबियतूं आहिनि, पंहिंजी टेस्ट आहे, जंहिंखे वणींदा उनखे छपींदा, जेके चाहींदा उनखे न छपींदा। हिकिड़ो असांजे लाइ खुलियल प्लेटफॉर्म जोइ साहिब वरी अल्टरनेट ॾेई वियो आहे सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटी। ऐं मोहसिन खे चवंदुसि त जोइ साहिब जी जाइ ते ताज जोइ साहिब खे उनजी सरवाण कनि ऐं गॾियल ताउन सहकार सां, मेंबरशिप सां असीं उहे पंहिंजा किताब जेके असीं चाहियूं था त शाया थियणु घुरिजनि। ऐं ॿियो जेको तमामु अहम ॻाल्हि आहे, छाकाणि त जोइ साहिब जे गुज़िरियल 8-10 साल जी जेका ज़िंदगी हुई उन में हुनजी मूवमेंट घटिजी वई हुई, उहा आहे शेख अयाज़ फाउंडेशन, जेका हुनजो ख़्वाबु हुई त शेख अयाज़ फाउंडेशन जंहिंमें असीं सभु मेंबर्स, सिराज साहिब खां वठी अदी महताब ताईं असीं हुनजा मेंबर्स आहियूं।
ऐं चाहींदुसि त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे त असीं जोए साहिब जे जेके ॿारियल क्षमाऊं आहिनि उन्हनि खे त घटि में घटि उजाइण खां असीं बचायूं। हीअ त असीं घणी लाटूं ॾाटूं ॿारींदा वेंदासीं, हीअ असांजो हिकिड़ो रस्म बि आहे, मौक़ो बि आहे तॾहिं तक। पर असीं शेख अयाज़ फाउंडेशन जेका आहे, जेका जोए साहिब पंहिंजे आख़िरी ज़िंदगीअ में जेके वॾे में वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे सिंधी अदब जे लाइ, उहा फाउंडेशन आहे। उन जे लाइ आउं तजवीज़ कंदुसि त छाकाणि त वरी बि तव्हांखे पंहिंजे ट्रस्ट जी ॻाल्हि थो ॿुधायां त जोए साहिब जॾहिं फाउंडेशन ठाही त पाण त उनजा चेयरमैन थिया, ग़ुलाम रब्बानी आगरे साहिब खे पाण उनजो सेक्रेटरी कयूं, ऐं ॻोल्हे ॻोल्हे हालांकि हेॾा ज़बरदस्त मेंबर्स हुया जेके 12-14 हिक खां हिकु, पर जोए साहिब चयो त न सिर सां मुंहिंजो कम्युनिकेशन आसान आहे, इन करे रब्बानी साहिब इस्लामाबाद करे मसरूफ़, त जॉइंट सेक्रेटरी पाण रब्बानी आगरे साहिब खे कयूं, ऑन पेपर सभु ठही पई आहे फाउंडेशन, उनजो जॉइंट सेक्रेटरी मूंखे कयूं। ऐं आउं चवां थो त असीं हिकु दफ़ो ॿीहर उनजो रिवाइवल कयूं, ऐं मेहता बाबा खे असीं चेयरमैन, मुंहिंजी दिलि चवे थी त शेख अयाज़ फाउंडेशन जो चेयरपर्सन असांजी मेहताब राशिदी आपा खे उनजो सेक्रेटरी थियण जे लाइ आउं तयारु आहियां। जेकॾहिं न त ताज जोयो आहे जॉइंट सेक्रेटरी उनजो मोहसिन थींदो, ऐं उन फाउंडेशन खे असीं अयाज़ साहिब जे तक़रीबात जे हवाले सां हर लिहाज़ खां उनखे सरगर्म ऐं हिकिड़ो मुतहरिक फाउंडेशन बनाए सघूं था। उहो प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾींहं में हू पंहिंजी जोत समाए विया। महिरबानी नसीर और डॉक्टर दोदे मेरी गुज़ारिश कंदुसि ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण। मुंहिंजा मौजूद दोस्तो ॿारो जी असां बुनियादी तरह असांजो इक़्तिदार आला मुस्लिम दुनिया जो बादशाह इमामत खिलाफत बादशाह ऐं इमामत अची वञे थो, जंहिंजे पस मंज़र सम्झी सघो था त असांजी सॼी मुस्लिम दुनिया कीअं ठही बि किथे जुड़ी आहे ऐं किथे बीठी आहे। छाकाणि असां इक़्तिदार आला खिलाफत खां शुरू थो थिए, बादशाह दाख़िल थी थिए, इमामत दाख़िल थी थिए, बादशाह दाख़िल थी थिए, हीउ सॼो हीउ अॼु जो सवा अरब मुस्लिम उनखां मुतासिर थो थिए ऐं मज़हब सियासत जो इस्तेमालु थो थिए जो अॼु ताईं हले पियो, जंहिंजा नतीजा तव्हांजे सभिनी अॻियां। पर यूरोप जो मुआशिरो उहो यूनान खां शुरू थियो, उते सुकरात हो, अफलातून हुआ, उते सेक्युलर हो, अरस्तू जहिड़ा माण्हू हुआ जिन हिकु रियासत जो तसवुरु ॾिनो, हुक्मरानी जो तसवुरु ॾिनो, इंसान आज़ादी जो तसवुरु ॾिनो ऐं मुआशिरे खे हिकु जमहूरी बुनियादु ॾिना। यूरोप उन ॾांहुं निहारियो, पर हीअ जेका यूरोप ईअं न पहुतो आहे, उहो साॻी जॾहिं रोमन एम्पायर दुनिया ते यूरोप ते पंहिंजी हुक्मरानी जी धाक जमाई त पोइ 200-300 साल सेक्युलर हो। तव्हांजो हज़रत ईसा जेको ग़रीब नबी हो, जेको छा चऊं लफ़्ज़ छा चऊं ऐं फांसी ते चढ़ी वियो, त उनखे तमामु ग़रीब आहे। मैडम 350 साल उन यूरोप में ॿाहूं ॿधंदा, कंधो हेठि कंदा, ख़ैर आफ़ियत माना पैगाम ॾींदा, 350 साल ईअं गुज़ारियऊं। 350 साल खां पोइ रूम एम्पायर जो बादशाह सलामत ईसाइत क़बूल करे ऐं उहो ग़रीब उन दरबार में दाख़िल थी विया। पोइ केतिरा ताक़त थिया मज़हब ऐं सियासत में। पहिरीं यूरोप दाख़िल थी 12वीं सदी ताईं जलंदी सड़ंदी भरंदी रही। तंहिंखे अची मैकावली चैलेंज कयो। 17वीं सदी मां जेके तहरीकूं उभरियूं, फ़िक्री तहरीकूं उभरियूं, जिन जदीद यूरोप खे रुख ॾिना ऐं सॼी दुनिया जी तारीख़ खे मिटाए, हिन असांजे मुस्लिम तसर खे मिटायो। सॼी यूरोप में सॼी इंसान खे पंहिंजे अकुल जी बुनियाद ते हिन दुनिया में अॾण जा रस्ता कढी ॾिना। उन फ़िक्री तहरीकुनि मां असां वटि को अकेलो मुतासिर थियो सो इब्राहिम जोयो साहब। ये सॼी हिन फ़िक्र मां न सिर्फ़ु मुतासिर थियो पर असांजी सिंध जे लाइ उन वक़्तु असांजी कहिड़ियूं फ़िक्री तहरीकूं हुयूं या सियासी तहरीकूं हुयूं? ख़िलाफ़त।
मुस्लिम लीग उनखां माण्हू मुतासिर हुआ, कांग्रेस जंहिंमें बि, पर असांजे मथे असरांदा ख़िलाफ़त हुई, मुस्लिम लीग हुई ऐं साईं जेम्स जहिड़ा माण्हू, साईं तमामु वॾो माण्हू हो, पर उहो ख़ुदि उनखां मुतासिर थी मुस्लिम लीग में वियो। पोइ जेकी तारीख़ ठही उनखे रोकण वारो, उन सॼे हिन सफ़र खे बीहारण वारो को माण्हू थियो न, फिक्री तौर ते उहो थियो न, ऐं सभिनी खे कोशिशि कई। उहो इब्राहिम जोयो साहिबु हो, जिन सेब कांटी लिखे, ऐं जेका पहिरीं असेंबली ठहे इजलास हले पियो, जिते ख़त लिखी मेंबरनि खे अपील कंदो रहियो त ख़ुदा ॾाह थियो, छा था कयो तव्हां, इहो इवान कयो छा पिया? उन ॾियां हेॾो तारीख़ जो यूरोप जो सबक़ हो। ऐं साईं जेम्स उनखां मुतासिर थी 1952 में जेकी हवाना कॉन्फ्रेंस में जेको ख़ुतबो ॾिनो आहे त मज़हब सियासत जा जे इस्तेमाल सां गॾु यूरोप ते छा असर थिया, ईंदड़ मुस्लिम दुनिया ते असर छा थींदा, असां ते छा असर थींदा, इहो साईं जोये साहिब जे फ़िक्र जो इल्म जे मुस्तक़ बीहण जो असर हो। ऐं पोइ जोये साहिबु असां सॼे असांजे सिंधी समाज खे, असां माण्हुनि खे पंहिंजे उन यूरोप जे फ़िक्री तारीख़ सभु किताब था ॾिसंदो जोये साहिबु जो तर्जुमा कया, असां ॿिया रखिया, असां ॿिया पढ़ाया। ऐं जोये साहिब जा सॼा किताब असीं जॾहिं स्टडी सर्कल हलंदासीं त उहे असांजे सबक़ में शामिल हूंदा, असीं पढ़ाईंदा हूंदासीं, साहिब खे ख़बर, उहे असांजे रहनुमाई कंदा हुआ, उन्हनि असांखे घड़ियो आहे ठाहियो, तंहिंजे करे असीं हिते पहुता आहियूं। अॼु बि असीं सम्झूं था त जोये साहिब खे जेकॾहिं हीअं वसफ़ कयूं त हू सेक्युलर माण्हू हो, हू साइंसी बुनियाद ते सोचींदड़ माण्हू हो, हू मटीरियलिस्ट हो, हू साइंसी बुनियादनि ते सिंध जी अदावत करण जो घुरिजे, उन मुताबिक़ सिंध खे आसूदो ऐं ख़ुशहाल ॾिसणु घुरियो थियो। ऐं जोये साहिब खे असांखे पंहिंजो जोये साहिब जे फ़िक्र खे हर हालत में असांखे उनखे के गहराई सां असां पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाईंदासीं, असां ठही न सघंदासीं, ग़लति फ़ैसिला न करे सघंदासीं, थोरा पवंदासीं, सिंध खे बचाए वठंदासीं। तव्हांजी महिरबानी। हेठां आख़िरी मुक़ररु आहे प्रोफेसर लाल जिस्कानी साहब खे गुज़ारिश आहे त मुख़्तसर पंहिंजो पेपर जी स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ीन सामईन, मां मुख़्तसर ॿ चारि लफ़्ज़ डेटा पेश कंदुसि। हू सिंध जी ख़ूबसूरत आसमान ते शाहब साक़ब जी हिकु सदी खां मथे खन पलक लाइ खिड़ियो ऐं हलियो वियो। हू असां खां विछड़ी वियो, पर ईअं न आहे। हुननि जा ख़्वाब, ख़्याल, किताब, फ़िक्र, फ़हम असां वटि मौजूदु आहे। असां वटि मौजूदु आहे। कीअं चइजे त साईं जोयो साहिबु असां सभिनी ऐं सिंध वतन खां विछड़ियो आहे। सचल जो आवाज़ु गूंजे थो, मैं त हिकु ख़्यालु हा, मिलसा बि नाल ख़्यालु थिए। महन जे दड़े जी मिटीअ मां ॻोयल दरावड़ हो। हू महन जे दड़े जी मिटीअ मां ॻोयल दरावड़ हो। काल सैगान किथे चयो हो त असां सितारनि जी मादे मां जुड़ियल आहियूं। उन करे समूरी काइनात असांजे अंदरि में मौजूदु आहे। असां हिन काइनात में जो साह ऐं अखियूं आहियूं, जीअं हिन खे सम्झी सघिजे। जोयो साहिबु हिन काइनात जे आद जॻह जो अज़ली आवाज़ हो, जंहिं असांजे दिलनि खे मोहे छॾियो। हू सिंध जे गेड़ू रते मिटीअ मां आद जॻह खां रंगियल रूह हो। तंहिं करे पाण खे पाण समूरी हयाती सिंध वतन जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ जाकोड़े सुरियाई ऐं सचाई सां पंहिंजो असली मौक़िफ़ बयानु कंदो रहियो। ख़ुशनसीब आहिनि उहे माण्हू जिन साईं जोयो साहिब खे वेझड़ाई सां ॾिठो ऐं उनखे पढ़ी सम्झियो। उहे वधीक ख़ुशनसीब आहिनि, ख़ुशकिस्मत आहिनि जिन जोयो साहिब खे पढ़ियो ऐं सम्झियो। रामलाल अमर पंजवाणी किथे लिखियो हो त 20वीं सदी जे सिंधी समाज, सिंधी साहिब जो ज़िक्र मोहम्मद बिरानी जोए जे ज़िक्र खां सवाइ अणपुरो आहे। हुन जे ॻाल्हियुनि ऐं लिखड़नि में बाग फुटण जी हबकार हुई, बाकनि फुटण जी हुबकार हुई। सचे सूंहं जो सनेहो ॾींदो रहियो, जंहिंमें असांजे विकिणियल तबिके आम माण्हुनि जी आवाज़ ऐं अवतार आहे।
ऐं हिन सदियुनि जूं पीड़ाऊं समायल आहिनि। संदसि लिखियूं ॾुखायल दिलनि खे आथत ॾींदड़ आहिनि। शम्स तबरेज़ चयो आहे त पढ़णु वसीले सिखी सघिजे थो, पर मोहबत वसीले सभु कुझु सम्झिबो आहे। तंहिं करे साईं जोयो साहिबु पंहिंजूं सभु मोहबतूं किताबनि खे ऐं किताबनि ऐं ख़्वाबनि खे अर्पे छॾियूं ऐं सुभाणे जा सपना ॾिसी लिखियो ऐं अमल कयो। हिन समूरी हयाती रोशन ख़्याली इंसानी जे एतिराम बराबरि सेकुलर फ़िक्र खे अॻिते वधायो, उन ते लिखियो। हिन नस्ली तशदुद, नफ़रत, धिकार खे निंदियो, सभिनी मज़हबनि खे एतिराम जी नज़र सां ॾिठो। इंतिहा पसंदी मज़हब जी बुनियादी नफ़रतुनि, फ़िरके वारियत ऐं दहशतगर्दीअ जी न रुगो मज़म्मत कई, पर उन जे मौज़ूअ ते भरपूर लिखी प्रचार कयो। नए नसुल खे आगाही ॾिनी। साईं जोयो साहिबु मज़हब खे रियासत ऐं सियासत खां अलॻि करणु ऐं अहिड़े तसलुत खां आजो करण लाइ भरपूर जदोजहद कई। सेकुलर फ़िक्र ऐं अक़िल जी पसंदी ते किताब लिखी समूरी हयाती जाकोड़ कई। भगवत गीता चवे थो त दुनिया में सभ खां ऊचो धर्म पंहिंजे देश सां मोहबत करणु आहे। जोयो साहिबु 20वीं सदी जे तमामु वॾनि तरक़ी पसंद वतन दोस्त एम.एन. राय, साईं जी.एम. सैयद खे पंहिंजे फ़िक्री उस्तादनि जी मञता ॾिनी ऐं पंहिंजे लिखतनि वसीले पंहिंजे वतन ऐं उन खां ॿाहिरि ॾे मञता माणी। संदसि फ़िक्र ऐं फ़िल्सफ़े जो गुनागून जो अंदाज़ो संदसि अज़ीम उस्ताद नाले वारनि शागिर्द जी फ़हरिस्त ॾिसी माण्हू अचरज में अचो वञे थो। अॼु अहिड़ा आदर्शी उस्ताद ऐं ॾाढा शागिर्द सिंध में किथे आहिनि या त अणलभ आहिनि। अॼु जॾहिं समाज ऐं रियासत जी मज़हबी ग़लबे सबबु दहशतगर्दी, फ़िरके वारियत, अक़लियतुनि सां हानिया, इंतिहा पसंदी, समाज में घणी बेचैनी, इंतशार, अदम सहत, रवादारी ऐं भाइपी जो ख़ात्मो आणे छॾियो आहे, उन जाइ ते नफ़रत, धिकार, तासुब जो ज़हर असांजे समाज खे ज़ात पात, क़बीलनि, मज़हबनि, फ़िरकनि में विराए छॾियो आहे। इन करे सेकुलरिज़म ऐं सूफ़ीज़म हिकु अहिड़ी सघ आहे जंहिं वसीले रियासत खे मज़हब खां आजो करे उन खां पोइ सियासत ऐं समाज में सेकुलर फ़िक्र अची सघंदो। उन खां सवाइ अमुन, आशिती, तरक़ी, ख़ुशहाली अचण जा ख़्वाब अणपूरा रहिजी वेंदा। साईं जोयो साहिबु हिकु सदीअ जो जाकोड़ ऐं लाॻीती जदोजहद, फ़िक्र, फ़िल्सफ़े, इल्मी, अदबी, सियासी, सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो। पंहिंजे नए नसुल खे ज़हनी तौरु मुतासिर कयो ऐं पोइ लॻ पैदा कया, जेकी संदसि इल्मी, अदबी, तिल्स्माती शख़्सियत कारनामनि जो नतीजो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन हिकु सदी जे महान ॾाहे फ़िल्सफ़ी अदीब आलिम खे ॾेहांदे मञता ॾियण लाइ संदसि चूंड किताबनि खे अंग्रेज़ी में आंदो वञे, जीअं संदसि इल्मी, अदबी, सियासी, सक़ाफ़ती, समाजी कमनि ऐं कारनामनि खे आलमी मञता मिली सघे। तव्हांजी महिरबानी साईं प्रोफेसर लाल भाई इस्कानी साहिबु। अदी माता जो हिसाब ते कुझु ॻाल्हाइणु चाहिनि थी। अदी हेठि ॻाल्हाईंदो या मथे ईंदो? अचो। अदी माता हिकिड़ी माता मथे, ॿी माता हेठि ऐं ॿई जोए साहिब जी माता बि। अचो। स्टेज ते वेठल भेण महताब राश्ती ऐं मुअज़्ज़िज़ीन, हाल में वेठल साथियो, तव्हां सभिनी खे मुंहिंजा सलाम। जोय साहिबु तमामु वॾी शख़्सियत आहे जिते कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघे थो, पर जीअं त मां अहिड़ी सुठी ॻाल्हाईंदड़ न आहियां, तंहिं करे मां रुॻो 2 टे लफ़्ज़ जोय साहिब लाइ लिखी आई आहियां। हुननि खे हिननि लफ़्ज़नि जी ज़रूरत न आहे, पर इहा असां ॼण पाण खे इज़त था ॾियूं, हुनजे लाइ 2 लफ़्ज़ ॻाल्हाए।
हीअ सिंध ऐं सिंध वासियुनि जी ख़ुशनसीबी आहे त जोय साहब जहिड़ी बाझारी शख़्सियत जो साथ दुआ जे हथ जीअं समूरी सिंधी क़ौम जे मथे ते हिकु तवील अरसे ताईं रहंदो पियो आयो। हुन पंहिंजी बेमिसाल इल्मी जाखोड़ी ऐं फ़िक्री पोरे सां सिंध खे हक़नि जी हासिलात ॼाणणु, ख़ुशहाल बनाइण ऐं दुनिया जे तख़्ते ते निमाया करण लाइ जेका आगाही ॾिनी आहे सा हाणे सिंधी क़ौम जी ज़िमेदारी न पर फ़र्ज़ु आहे त अमली क़दम खणंदे इन बेबहा वरसे जो क़दुरु कनि। इल्मु, अदब, सियासत चाहे आर्ट, इन जी दुनिया में उहे लाशक त ख़ुशनसीब लेखबा जेके पंहिंजो क़ाबिल क़दुरु वरसो ॾेई वञनि। जोयो साहब इहो वरसो हिकु पासे उठ किताबनि जा लिखी ॾिनो त ॿिए तरफ़ पंहिंजे साञावंत ॾोहिटे मौसन खे धरती में लॻायल ॿिज या ॿूटे जीअं सांढे संभाले पल पल हुन जी ज़हनी आबियारी ऐं तरबियत कंदे पंहिंजो समूरो इल्मी फ़िक्री ख़ज़ानो पाण समेत हुन में मुंतक़िल करे छॾियो। जंहिं रीत मौसन जो पंहिंजे बाबा साईं में साह पसार रहियो ऐं जी जान सां हुन जी ख़िदमत कई, अहिड़ो मिसाल घटि में घटि मुंहिंजे नज़रनि मां नाहे गुज़रियो। ख़ुदा खेसि उमिरि ख़िज़री अता करे ऐं हू पंहिंजे बाबा साईं जीअं ई सिंधी क़ौम जो हॾ ॾोखी हमदर्द ऐं मौसन थी रहे। आमीन। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मौसम जो है कि त अचे ऐं असां मुखातिब थिए। केस में इख़्तिसार जी अपील आहे। रची जे रेटो थिया कीन उबाटजन वो खुंब न खारे तंहिंखे जो हालारी हो तोड़े धोबी धो त लालाई न रहे। इंतहाई मानवारी स्टेज ते बैठल मैडम महताब राशदी, मैडम महताब महबूब, ताज जोयो साहब, सलीम मेमन साहब, गफूर मेमन साहब, दोदू मेरी साहब, मुझो मामो मुजफ्फर जोयो साहब, पंडाल में बैठल मुझा दोस्तों जी एसन, जी लतीफ़। हकीकत ही है दिल जी तो जैसा अवां खे वध में वध इश्क जुनून जी हद ताईं हुजे ऐं उहा शख़्सियत जेकॾहिं अवां सां विछड़ी वञे थी त उन ते ॻाल्हाइण तमामु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। पर मां लगातार ॻाल्हाईंदो आयो आहियां, पर सच ॿुधायां त ॼण अॼु मूंखे जेको साईंअ जे हक़ीक़ी विछड़ण जो अहसासु थियो आहे उन खां पोइ त मुंहिंजा लफ़्ज़ मूंसां साथ नथा ॾियनि। पर अॼु सुबुह जो असां उनजे 40 जे मौक़े ते गुलनि जी वर्खा कईसूं। मूंखे ईअं लॻो त जीअं हिकिड़ा दरिया, विशाल दरिया जेके जबलनि तां लही सिधनि मैदाननि में शांत थी वेंदा आहिनि, ईअं जोयो साहब असां सां असांजे विछड़ण खां पोइ पंहिंजी हिकिड़ो शांत नमूने सां उते हिकिड़ी तमामु ख़ामोशीअ में रहियल आहे। उनजे विछड़ण जो जेको ॾुख त आहे, पर हिकु ॻाल्हि जेका मूंखे अॼु तमामु घणी ख़ुशी बि आहे उहा इहा आहे त अॼु असां वटि हिकु न पर 2 महताब मौजूदु आहिनि ऐं उहे 2 महताबाऊं साहिबाऊं जोए साहब सां गॾु रहियूं आहिनि। अॼु आऊं
जोए साहब खे जेकॾहिं उन्हनि में ॾिसां थो त हेठि वेठल मैडम महताब महबूब आहे, लतीफ़ाबाद में इरमनुआ में जोए साहब सां शेख अयाज़ सां मुंहिंजूं मुलाक़ातूं, उन में उन्हनि जी जेका सुगंध आहे उहा महसूसु करियां थो। ऐं हीअ जेका जोए साहब जी तस्वीर आहे, इहा तस्वीर जोए साहब जी 100 सालनि जी उमिरि जी आहे। लुक एट हिज आइज़, अखियुनि में अवां उहो दर्द ऐं जेका उनजी मुस्कुराहट आहे, न फ़क़ति उनजी मुस्कुराहट पर उहे अखियूं बि मुस्कुराइनि पियूं, पर हू सॼो पाण मुस्कुराइनि पिया। इहा ई मुस्कुराहट जॾहिं हू मैडम महताब राष्ट्री सां हूंदा हुआ त उहे ॿिन्ही जी मुस्कुराहट जेका तव्हांखे उत्साहे, उहा मुस्कुराहट मां अॼु बि उन्हनि में ॻोल्हियां थो। इहा हक़ीक़त आहे। ताज साहब मूंसां गॾु हूंदो आहे, ताज साहब में जेका कमु करण जी बेचैनी आहे, उन में मां जोए साहब खे ॻोल्हियां थो। उनजो पुटु मुज़फ़र जोयो वेठो आहे, मुंहिंजो मामो वेठो आहे, उन में जोए साहब खे ॻोल्हियां थो मां। अवां सभिनी में मां जोए साहब खे ॻोल्हियां थो ऐं मूंखे इहो पूरो यकीन आहे त हू अवां सभिनी में ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहणो आहे। अवां जेको प्यार कलाम पलीज साहब वटि वियोसि, जलाल महमूद शाह साहब वटि हुआसीं, तव्हां एतबार कंदा जेका मोहबत मूंखे उन्हनि वटां मिली आहे। ही मैडम वेठियूं आहिनि, जेके आऊं जेके लफ़्ज़ मुंहिंजे लाइ हीअं मैडम महताब महबूब ॻाल्हाया आहिनि, या जेके लफ़्ज़ पलीजे साहब, मां सम्झां थो त मूं पंहिंजी हयातीअ में जेका ॻाल्हि माणणु चाही या जेको मुंहिंजो मक़सदु हो, मूंखे ईअं लॻंदो आहे त उन्हनि जे लफ़्ज़नि खां पोइ उहो पूरो थी चुको आहे। मूंखे अञा घणो कमु करिणो आहे। ऐं उन्हनि जो वॾो थोराइतो आहियां, सॼी सिंध जो थोराइतो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि, हाणे मां हिते सभु ॻाल्हाइनि था, पंहिंजूं जेकी यादगिरियूं जोए साहब सां वंडीनि था। मूं वटि बि घणियूं यादगिरियूं करे सघजनि थियूं, पर हाणे कुझु हिकु ॿ कम जूं ॻाल्हियूं कयां। जोयो साहब जेको हो, उहो हिकु हारी जो पुटु हो। खेलण जी मजस आदत हुई। उहो हर शइ खे गुलज़ार करणु चाहींदो हो। हुनखे ख़बर पइजी वई त रूह खे रेजबो कीअं आहे, हू रूह खे रेजण ॼाणींदो हो। हू किननि ख़्यालनि खे, बदनुमा ख़्यालनि खे, उन्हनि जी गुॾ कढी ऐं माण्हुनि खे उनखे सोचण ते संवत में कीअं सोचजे, कीअं लिखजे, कीअं पढ़जे, उहो ॻाल्हि उनखे हो। ॻोठ आबाद असांजो 4 दफ़ा गैराबाद थियो बोडनि में, पर हू बार बार पंहिंजे ॾाॾे सां हुनखे अॾींदो हो ऐं हुनखे अॾण ईंदो हो, अॾींदड़ हो। जोए साहब खां कंहिं सवाल कयो हो त अव्हांखे हिन उमिरि में बि एतिरी फिक्री सघ छो आहे, अव्हां एॾा स्टेबल कीअं आहियो? त हुन चयो त मां नंढपण खां पंहिंजे ॾाॾे खे ग़ुलामी में ॾिठो, जागीरदारी में ॾिठो। हू सियारे में उथी जॾहिं हारको कंदो हो त कुंभंदो हो, रखंदो हो। ऐं मूं उन महिल इहा ॻाल्हि सोची हुई त मूंखे ज़िंदगीअ में मौक़ो मिले त आउं पूरी तरह सां हिन जो कंहिं तरह सां हिसाब वठां ऐं इन जेका अणबराबरी आहे इन जे ख़िलाफ़ मां विढ़ां। उनजी माउ जेका नंढपण में ई बेवा थी वई, त उन हवाले सां जेको जोए साहब जो नंढपण हो, उहो उनजे अंदर में जेको हिकिड़ो जोश हो, उनखे उहो दर्द तॾहिं मिलियो जॾहिं उनजो हथ साईं जीएम सैद जे हथ में मिलियो। ऐं साईं जीएम सैद उनखे जॾहिं सिंध मदरसे में दाख़िल कयो ऐं सिंध मदरसे जे तुफ़ैल हू जॾहिं बॉम्बे वियो, उते उनजी मुलाक़ात नंढे खंड जे हिकिड़े अज़ीम इनकलाबी महेंद्र नाथ राय, जेके MN रॉय चवनि था, हू तमामु वॾो सोशलिस्ट ऐं रेवोल्यूशनिस्ट माण्हू हो, जंहिं इंडियन कम्युनिस्ट पार्टी जा हिंदुस्तान में बुनियाद विधा हा। हू मरकज़ी रूसी जेका क़यादत हुई, उन सां सिधो संग विचड़ में हो। उन जोसेफ स्टालिन सां, नेहरू सां, गांधीअ सां इख़्तिलाफ़ रखिया ऐं हुनजो चवण इहो हो त हिंदुस्तान जो जेको मसइलो आहे उहो कम्यूनल मज़हबी मसइलो न आहे, उहो तबक़ाती ऐं क़ौमी मसइलो आहे। बहरहाल जॾहिं जोए साहब हुन सां मिलियो, हुन रेडिकल पार्टी ज्वाइन कई ऐं उन जे ख़्यालनि में जेका तरतीब अॻई, उन में हिकिड़ो जोरान, उन में हिकिड़ो जज़्बो त हो, पर जेको उन जे ख़्यालनि में असीं सभु सोचूं था,
असां सभिनी खे सोचणु अचे थो, पर सोचण में जेका तरतीब जोए साहब इहो सम्झो त हिन वक़्तु उन नंढे खंड जो जेको मसइलो कहिड़ो आहे, ऐं पोइ उन सॼे ॻाल्हि मां मुतासिर थी उन ॻाल्हि खे सम्झी, ऐं जेका फ्रेंच रेवोल्यूशन हो उहो मार्क्सी जेके तहरीकूं उन्हनि मां एतिरो मुतासिर न हो जेतिरो फ्रेंच रेवोल्यूशन जे नेशनलिज्म मां मुतासिर हो, छो जो उनजो बुनियाद कल्चर ऐं मदरलैंड धरती हुई। ऐं पोइ मां मुतासिर थी उन किताब लिखियो, जेको किताब जेसी ताईं मज़हबी इंता पसंदी अण बराबरी पाकिस्तान में रहंदी ओसी ताईं इहो किताब उन सां विढ़ंदो रहंदो। मां तव्हांखे उन जा ॿिया पहलू ॿुधायां जोए साहब जा, त 1946 में जॾहिं साईं जेम्स मुस्लिम लीग छॾी ऐं पोइ ही पाण में गॾु थिया त ही आख़िर ताईं गॾु रहिया। बुनियादी ॻाल्हि इहा हुई त जॾहिं विरहाङो थियो त विरहाङे थियण खां पोइ जेको बि माहौल जुड़ियो उन में चंद माण्हू असां वटि वञी बचिया हुआ। वॾी रथाबंदी सां सोचियल सम्झियल ईअं न हो त का बि ॻाल्हि जेका हुई ईअं हुई, हुननि पाण में तय कयो। साईं जेम्स सियासी पासो खयो, जोए साहब अदबी इल्मी पासो खयो, शेख हयात शाइरीअ जो पासो खयो, कामरेड हैदर बख्श तबकाती जदोजहद जो पासो खयो, पर इहो साहब पोइ इनकलाबी ऐं जमहूरी जदोजहद में आयो। पर इहा मुकमल तरह सां रिथाबंदी हुई, ऐं इहा रिथाबंदी सॼे जी सॼी साईं जेम्स ऐं जोए साहब जी हुई। अॼु हिन अथॉरिटी हॉल में असां वेठा आहियूं, जोए साहब जी ॻाल्हि कजे त पहिरीं ॻाल्हि जेका आहे उहा अचे थी असांजी सिंधी ॿोली। ऐं सिर्फ़ु तव्हांजा 5-10 मिंट मां उन जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। सिंधी ॿोली जा जोए साहब 3 पासा मुतारिफ़ कराया। मुतारिफ़ मां मुराद त उन्हनि ते हुन कमु कयो। पहिरियों कमु कहिड़ो हो त असांजी सिंध में जेके लाड़ उत्तर ऐं विचोलो उते जूं ॿोलियूं अलॻि अलॻि हुयूं। हुन निसाब जे ज़रिए हिकिड़ी स्टैंडर्डाइज़ ॿोली मुतारिफ़ कराई त सॼे सिंध में जेका ॿोली लिखी ऐं पढ़ी वेंदी उहा कहिड़ी तरह पढ़ी वेंदी। इहो जोए साहब जो कमु हो। उन खां पोइ जेको हुन ॿोलीअ में जेको कमु कयो उहो इहो हो त जोए साहब चवंदो हो त ॿोली ईअं लिखिजे त जेको पढ़ंदड़ हुजे उहो पढ़ण महिल मुझे न, ज़ेर ज़बर पेश में पंक्चुएशन ऐं जेका बीहक जूं निशानियूं हुयूं उहे जोए साहब उन्हनि खे मुतारिफ़ करायो। जेको अलामा आया काज़ी शाह जे रिसाले में जेके बि इहे बीहक जूं निशानियूं आहिनि इहो पहिरीं जोए साहब जे तुफ़ैल अदबी बोर्ड में इहो कमु थियो। टियों जेको हुनजो पासो हो साफ़ती ॿोली, जेका जोए साहब असां वटि चवंदा आहिनि त वज़ीर आला त वॾो वज़ीर, इस्तिलाही ॿोली जंहिंमें साईं जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया हो ताज़ाद ऐं जड़वाद समाजवाद उन ॿोलीअ खे निजरबार कयो। इन खां पोइ जेको हिकिड़ो ॿिन्ही जो मुख़्तलिफ़ पासो हो जोए साहब जो इहो हो त सिंधी ॿोलीअ जो जेको सियासी केस आहे, पॉलिटिकल केस ऑफ सिंधी लैंग्वेज, जोए साहब मुकमल 1955 खां वठी 2016 ताईं उन ॿोलीअ जे सियासी पासे ते लिखंदो रहियो। हिते दोस्त हिकिड़ी ॻाल्हि आउं चवणु चाहियां थो, चवनि था सियासत न कयो। जोए साहब सियासी माण्हू उनजी ॻाल्हि न कयो, इदारा विझनि था। ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे। मां जोए साहब खां पुछंदो हुउसि, हू चवंदो हो त असीं सियासत इन करे कयूं था त असांखे हिन मुल्क में असांजी ॿोलीअ खे असांखे बराबरी तौर शरीक कयो वञे। ऐं सियासत इन करे कयां थो। हुनजो सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई, हुन शुरूआत खां वठी इहा ॻाल्हि कई त रियासत खे मज़हब खां जुदा कयो वञे। हाणे आउं चाहियां थो सिधी तरह जेका ॻाल्हि आउं करणु चाहियां थो त हाणे जोए साहब हिते तक़रीरूं थींदियूं, असां सभु हलिया वेंदासीं, पर अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां जोए साहब खां ही मुल्क ही इदारा मुंहुं मोड़ंदा तव्हां तबाह थी वेंदा। तव्हां साईं जेम्स खां मुंहुं मोड़ंदा तव्हां तबाह थी वेंदा। ऐं इहा ॻाल्हि दावा सां कयां थो। इन जे करे जो हू तव्हांखे चवंदा रहा
सम्झाईंदा रहिया, आख़िर ताईं सम्झाईंदा रहिया त जंहिं तरह सां अवां ही मुल्क हलाइण चाहियो था ही न हलंदो। ही जेका तरीक़ेकार तव्हां अपनायो आहे, 16 डिसंबर 2 वॾा सानिया पाकिस्तान जे लाइ, हिकिड़ो सानियो हींअर थी गुज़रियो आहे पोइ 3 सालनि में। ऐं टियों ॾींहुं उन मां जो इंटरव्यू ॿुधी रहियो हुउसि, जंहिं इहो चयो त मुंहिंजे ॿार खे जॾहिं लाश मुंहिंजे घर में आयो त आउं सुञाणे न पई सघां त हीउ मुंहिंजो ॿारु आहे। असां 2 ज़ाल मुड़ुस अकेला हाणे घर में बची विया आहियूं ऐं ईअं चाहियूं था त असांखे मौत अचे जे असांजा मासूम ॿारड़ा ईअं मारिजी विया हलिया। हाणे सवाल इहो आहे त मारिया कंहिं ऐं उहे कहिड़े सोच तहत मारिया। हीअ असांजी रियासत अॼु कहिड़े पासे वञी रही आहे ऐं असां इहा ॻाल्हि शुरूआत खां चवंदा रहियासीं। बुनियादी ॻाल्हि कहिड़ी आहे? 2 मिंट वठोसि। बुनियादी ॻाल्हि ही छा था चाहिनि? ही तव्हांजा हिजनि कोन था। ही चवनि था त जेको नेशनलिज़म आहे न उनखे ख़तमु कयो। उहो नेशनलिज़म जो एसेंस कहिड़ो आहे? उनजो एसेंस आहे कल्चर ऐं सेक्युलरिज़म। उहो उन्हनि खे नथो वणे ऐं असीं चऊं था त असांजी शनाख़्त हुन में आहे, अव्हांजो बचाव हुन में आहे। जेकॾहिं अव्हां मुल्क हलाइण चाहियो था, अव्हां अॻिते वधी वञणु चाहियो था, अव्हां सॼी दुनिया खे पुछी ॾी नथा रही सघो। सॼी दुनिया हिकिड़े पासे आहे ऐं अव्हां ॿिए पासे बीठा आहियो। हाणे अव्हां केसीं ताईं तव्हां खे पुछी ॾी बीहंदा? सऊदी अरब में औरतूं मैडम हाणे ड्राइविंग थियूं कनि। सही मां तव्हां पाबंदी लही चुकी आहे। रियाज़ में एॾो वॾो शहर ठहे पियो जेको दुबई खां वधीक यूरोप जहिड़ो शहर हूंदो। न्यूयॉर्क खे हींअर अॾीनि पिया ऐं अव्हां कहिड़े पासे पिया वञो? इन जे करे हाणे अव्हां वटि जेकॾहिं को रिलेवेंट माण्हू आहिनि त इहे माण्हू सेक्युलर माण्हू आहिनि जिन अव्हां जे लाइ लिखियो आहे, जिन अव्हां खे हर शइ ॾिनी आहे। महिरबानी करे असांजे निसाब में, असांजे अदब में, असांजे इदारनि में हाल कहिड़ो आहे? आउं तव्हांखे ॿुधायां, अदबी बोर्ड जे बुनियादनि में जीएम सैद जोए साहब जो हक़ आहे। पंहिंजी पूरी लाइब्रेरी असांजे आलमनि ॾांहुं करोड़नि में लाइब्रेरियूं विकियूं, हुन मुफ़्त में लाइब्रेरी ॾिनी। अॼु हुनजे लाइब्रेरी जे ॿाहिरां लिखियलु आहे डिस्प्ले सेंटर। तव्हां सां हलियो मूंसां? सिर्फ़ु मोहम्मद इब्राहिम जोयो नालो जंहिंजे शर्त ते हुन लाइब्रेरी ॾिनी, उहो बि पूरो न थी सघियो 8-10 सालनि में। उहे किताब ईअं खोखनि में लावारिस में आहिनि। किताब छपजनि था त उहे केॾा था वञनि, के इदारा छपजण लाइ तयारु न आहिनि, के उन्हनि खे सही तरह पब्लिश करण लाइ तयारु न आहिनि। मूंखे तमामु घणियूं ॻाल्हियूं। बहरहाल सिर्फ़ु टेक फॉर ग्रांटेड जोए साहब खे न वठो, उनजो तमामु घणो कमु थियल आहे। उनजा 60 किताब आहिनि। उन्हनि किताबनि जो जेको महवर आहे उहो नेशनलिज़म आहे, पेट्रियोटिज़म आहे ऐं ह्यूमनिज़म आहे। ऐं उन 3 पासा असांखे अॼु उन्हनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। उहे किताब ट्रांसलेशन ब्यूरो क़ाइमु थिए। असांजी मैडम साहिबा खे अॼु 3 साल आहे। उन इहो ठहिराउ सिंध असेंबली में पास करायो आहे, पर उहो उन ते अमल कॾहिं थींदो असांखे ख़बर न आहे। जेकॾहिं उहे किताब, उहे शयूं, उहो अदब अॼु बि जेकॾहिं अचे ऐं असांजे नसुलनि ताईं, मौजूदा नसुलनि ताईं, नौजवान नसुल जेके हिते वेठा आहिनि, पहुचे त असां काफ़ी को जोए साहब हासिल कंदा। जी सम्झे इहो मौसम जो हाणे गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोलीअ जे इंतिहाई अहम शाइर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स मेंबर मोहतरम अयाज़ गुल खे तव्हां सां मुखातिब। महिरबानी था। मानायती साइड अदीब महताब अकबर राठी साहिबा अॼोकी महफ़िल जी सदारत कंदड़, साईं सलीम मेमून साहब, साईं डॉक्टर अब्दुल गफूर मेमून साहब, भाउ मोहसिन जोया साहब, ताज जोया साहब, मुंहिंजी भेण माता महबूब साहिबा ऐं सभु मानायता दोस्तो। तनवीर शेर हो 82 त पल
पर विसामण खां अॻु में भरियासीं त पर विसामण खां अॻु में हज़ारनि चिरागनि खे ॿारे छॾियोसीं। ॾाढी अजीब ॻाल्हि थी लॻे त आउं उन शख़्सियत जे 40 जे मौक़े ते शेर पियो पढ़ां जे 102 सालनि जी जमार मारी त भरियासीं त पल। हालांकि उन सदी सिंध खे ॾिनी, हिकु सदी 102 साल उहो असां सां गॾु रहियो, सिंध सां गॾु रहियो। पर दर हक़ीक़त मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि इहा पई अचे त जंहिं लेवल जी जंहिं क़दर बुत जी शख़्सियत मोहम्मद इब्राहिम जोयो साहब हुयो, उहो जेकॾहिं 102 साल बि जीअरो रहे थो त उहो पल वांगुरु आहे। पर उहो पल ॾिसणो इहो आहे त केतिरो काराइतो आहे। ईअं कोन्हे को त जोयो साहब को अकेलो माण्हू आहे जंहिं 100 साल ज़िंदगी माणी आहे। खोड़ माण्हू हूंदा ॻोठनि में, झंगनि में, झरनि में, जिन इहा उमिरि माणी हूंदी। हिन सदीअ में न त हिन खां पोइनि सदियुनि में माणी हूंदी। पर उन्हनि मां कंहिंखे केरु सुञाणे थो। अख़बार में आयो 108 सालनि जी उमिरि में, 124 सालनि जी उमिरि में, 140 सालनि जी उमिरि में फलाणो मरी वियो, ॻाल्हि ख़तमु। पर जोए साहब जहिड़ी शख़्सियत जे सॼी ज़िंदगी कारज भरी गुज़ारी हुजे, उहा वॾी ॻाल्हि आहे। कमाल इहो आहे त जीअं मोहसिन बि तस्वीर ॾे इशारो कयो ऐं हुनखे ॾेखारियो त ॾिसो 100 सालनि जी उमिरि में बि जोयो साहब हिकु जवान माण्हू वांगुरु। असां वटि खोड़ नौजवान तव्हांखे नज़र ईंदा अदीबनि में, शाइरनि में, लिखण वारनि में, जेके जवानी में तव्हांखे ॿुढा नज़र ईंदा। पर हिकु ॿिए पासे ते तव्हां जोयो साहब जी तस्वीर ते नज़र विझो त हुनजी अखियुनि में, हुनजे चहिरे में, हुनजी मुल्क में केॾी जवानी आहे, केॾो जोश आहे, केॾो जज़्बो आहे। सॼी उमिरि जंहिं माण्हूअ हिकु कारज सां गुज़ारी हुजे, सिंध सवारण में गुज़ारी हुजे, उनजे कम खे, उनजे किरदार खे, उनजी शख़्सियत खे केरु विसारे सघे थो। चवंदा आहिनि त हक़ीक़त बि आहे त लतीफ़ साईं खे सम्झाइण वारो, माण्हुनि ताईं पहुचाइण वारो डॉक्टर गुरबख्शाणी हुयो। बेशक मां इज़ाफ़ो कंदुसि त उनखां पोइ डॉक्टर तनीर अब्बासी हुयो, जीअं लतीफ़ साईं खे सम्झण ऐं हिकिड़े नए रुख सां सम्झण में सिंधी माण्हुनि जी, सिंधी अदब सां दिलचस्पी रखण वारनि जी मदद कई। साॻी तरीक़े सां मोहम्मद इब्राहिम जोयो साहब हुयो, जंहिं हिन सदीअ जे तमामु वॾे शाइर खे माण्हुनि ताईं पहुचाइण ऐं माण्हुनि उनजी शाइरी खे सम्झाइण में वॾो किरदारु अदा कयो। उहो हुयो शेख हयाज़। यकीनन जेकॾहिं शेख हयाज़ खे मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़ो नक़ाद ऐं दोस्त नसीब न थिए हा त अयाज़ इन तरीक़े सां एतिरो जल्दी जेको आहे माण्हुनि ताईं पहुची न सघे हा। ऐं ईअं नथो चवां त को अयाज़ जी शाइरी जोए साहब जे उनजी मोहताज हुई। यकीनन हू पंहिंजे दौर जो, पंहिंजी हिन सदीअ जो तमामु वॾो शाइर आहे, जेके ॿिए के शाइर सां भेटे बि नथो सघे ऐं भेटण बि न खपे। पर माण्हुनि ताईं, आम माण्हू जेको आहे, जेको तव्हांजी शाइरीअ खे उन अंदाज़ में नथो सम्झे जंहिं अंदाज़ में शाइर सम्झाइणु चाहे थो, उन जे लाइ जोए साहब जहिड़ो ई माण्हू जी ज़रूरत पए थी। त जोए साहब जो इहो बि अहसान आहे सिंधी क़ौम ते त हुन अयाज़ जी शाइरीअ खे सिंध जे आम माण्हू ताईं पहुचायो। ॿियो वॾो कारनामो जंहिंजो ज़िक्र ॿियनि दोस्तनि बि कयो जनरली, त जोए साहब जेतोणीकि बुनियादी तौर ते पाण तख़लीक़ी अदब जो माण्हू न हुयो, क्रिएटिव राइटर न हो। थोरो घणो हुन कुझु शेर लिखिया, कुझु लिखियो, हुन कहाणी लिखी, पर उन सुञाणप इहा क्रिएटिव राइटर न आहे। पर हुनजो इहो वॾो कंट्रीब्यूशन आहे
त हुन दुनिया जे अहम किताबनि खे पहिरियां त चूंडियो ऐं पोइ उन्हनि खे तर्जुमो करे माण्हुनि ताईं पहुचायो। त ख़ुदि इहो कंट्रीब्यूशन बि गैर अहम कोन्हे, तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। इहो हिकिड़े शऊर खे जे फैलाव में जेको किरदारु आहे जोए साहब जो, सिंधी माण्हुनि में जागरता फैलाइण जो जेको हुन कमु कयो, उहो तमामु वॾो आहे। नसीर मुंहिंजे भाउ, मुंहिंजे दोस्त जेको आहे जोए साहब सां जेके यादगिरियूं वंडियूं, अहिड़े ई क़िस्म जूं यादगिरियूं ज़ाहिरा त आउं सखर में रहां पियो, नसीर हैदराबाद में रहे पियो, असांजे मिलण जुलण में उहा ओतिरी न हूंदी, पर जोए साहब सां जॾहिं बि मिलबो हुयो त महसूसु न थींदो त अवां उन खां उमिरि में कोई 40-50 साल नंढा आहियो या तव्हांजो अदबी कद काठ या हैसियत जेका आहे घटि आहे। जोए साहब सां मिली तव्हांखे ईअं महसूसु थींदो तव्हां वॾा कोई अदीब आहियो। मूं वटि ख़त पियो आहे जोए साहब जो, त जॾहिं मूं हुनखे चयो त साईं मुंहिंजो किताबु छपजणो आहे ऐं तव्हां जेकॾहिं पंहिंजी सिंधी अदीबनि जी सहकारी संगत जेका हुननि ठाही हुई उन पारां उहो किताबु छपायो। हाणे इहा अर्ली एज जी ॻाल्हि आहे। 73 में मूं छपजणु शुरू कयो आहे, 9th क्लास में पढ़ंदो हुउसि, ऐं 80 में मूं इहो किताबु जेको आहे जोए साहब खे मोकिलियो आहे। पंहिंजो पीला गुल पलांद में मुंहिंजे ग़ज़लनि जो मजमूओ हुयो, त तव्हां ही छपरायो, पर जेकॾहिं तव्हांखे उन लाइक़ु लॻे त छपरायो। मूंखे त पक कोन ई त को जोए साहब हुनखे इन तरीक़े सां ॾिसंदो। त जोए साहब जेको मोटे मूंखे ख़त लिखियो आहे, मां अॼु ताईं हैरान थींदो आहियां। त उन में उन लिखियो आहे त भाव इस्तेमालु कंदो, नौजवाननि सां ॻाल्हाइण महिल भाव जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, त भाव तव्हांखे अंदाज़ो ई न आहे तव्हां केॾा वॾा शाइर आहियो। हालांकि मूंखे ख़बर ई त इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि रखण लाइ करे पियो। मुंहिंजो इब्तिदाई ज़मानो आहे, कंहिं बि माण्हू जो एॾो इब्तिदाई ज़मानो एॾो वॾो न हूंदो आहे, उहो हाणे सम्झूं था। त उनजे उत्साह ॾियण जो, उनजो नौजवाननि खे अॻिते वठी अचण जो केॾो उन में हिकिड़ो हूंदो त भई हिन नौजवाननि खे डिस्करेज न आहे करणो। ऐं न सिर्फ़ु हुन जोए साहब उहो किताबु छपरायो पंहिंजे इदारे जे पारां, पर हुनजो मुहाद बि लिखिया आहिनि। मां सदा हिन ॻाल्हि ते फ़ख़ुरु कंदुसि त जोए साहब मुंहिंजे 2 किताबनि ते मुहाब लिखियो आहे। हिकिड़ो न पीला गुल पलांद में जो मुहाब लिखियो आहे, ॿियो मुंहिंजी शाइरी जो अंग्रेज़ी ट्रांसलेशन असांजे दोस्त लतीफ़ नुनारीअ कयो आहे, उनजो मुहाब बि उन लिखियो आहे। उहो किताबु अञा ताईं छपजी न सघियो आहे, पर उनजो मुहाब बि जोए साहब लिखियो आहे। त जोए साहब जो वॾो कद काठ आहे। जीअं मोसन पाण ई चयो त हुन ते ॻाल्हाइण बीहबो त ॾींहं जा ॾींहं ॻाल्हाए सघे थो। बुनियादी ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त वक़्तु न विञायो। जोए साहब तव्हां ॾिसो न 100 सालनि जी उमिरि ताईं लिखंदो रहियो, ऐं जेकॾहिं असां 95 सालनि जे ताईं जी उमिरि में ॾिसंदासीं, जोए साहब कलाकनि जा कलाक ईअं स्टेज ते बि असां थकिजी था पऊं। एॾी वॾी उमिरि में पंहिंजे होश हवास सां, पंहिंजे उन ई साॻे जोश ऐं जज़्बे सां ऐं समझदारीअ सां, शऊर सां पंहिंजे फ़िक्र खे इएं फैलाईंदो रहियो, बीही करे स्टेज ते ॻाल्हाईंदो रहियो, जो माण्हू हुनखे एॾो ध्यान सां ॿुधंदा हुआ, जीअं हिकिड़े वॾे आलिम, वॾे मुफ़क्कर खे ॿुधणु खपे। असीं जोए साहब जे 40 जे मौक़े ते कठा थिया आहियूं। उनखे मान ऐं मञता ॾियण जे लाइ, उनजे लाइ पंहिंजे दिलि में जेको मौजूदु मोहबत आहे, अक़ीदत आहे, उनजो इज़हार करण जे लाइ यकीनन जोए साहब जो असां सां गॾु न हुजणु सॼी सिंधी क़ौम जो लाइ हिकिड़ी अलमियत जी ॻाल्हि आहे। पर मौत ज़ाहिर आहे त सभिनी ते अचिणो आहे, देर मदार सभिनी खे इन राह ते वञिणो आहे। पर ख़ुशी सिर्फ़ु न ॻाल्हि जी आहे त जोए साहब पंहिंजी ज़िंदगीअ खे अहम ज़िंदगी करे गुज़ारियो, फ़िक्र ऐं शऊर खे फैलायो, जंहिंजी रोशनी न सिर्फ़ु असीं पर असां खां पोइ ईंदड़ केतिरा ई नसुल ज़रूरु हुन मां लाभ हासिल कंदा रहंदा। अवांजी वॾी महिरबानी। इहो मोहतरम अयाज़ गुल दोस्तनि जे इतलात समूरनि जे मानीअ जो बंदोबस्तु थियल आहे। हाणे आऊं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे चेयरमैन प्रोफेसर
अब्दुल गफूर मेमण खे गुज़ारिश कंदुसि तव्हां सां मुखातिब थिए। जोगी पंहिंजे जूह विया जुड़ जीअं नेण टुमन सुखनि सामियणनि जा हींअर मंझि हुरनि सॼो मौत मंगनि अधु कुठा आराम लाइ। स्टेज ते वेठल न्यायत मोज़िज़ महिमान ऐं न्यायती मान वारा मोज़िज़ महिमान वेठल हाल में असां जॾहिं इब्राहिम जोए साहब जी शख़्सियत ते ॻाल्हायूं था त पूरी हिकु सदी जी तारीख़ ते ॻाल्हायूं था। ही उहा 20वीं सदी जी तारीख़ हुई जंहिंमें दुनिया में तमामु वॾियूं तब्दीलियूं आहिनि, दुनिया जा तमामु वॾा इनकलाब आहिनि, दुनिया में वॾा नज़रियाती बहस थिया, जंगियूं लॻियूं, तहरीकूं उभरियूं, शख़्सियतूं ठहियूं, शख़्सियतूं डहियूं। हीअ हिकिड़ी सॼी सदी जी तारीख़ आहे ऐं इन तारीख़ जो गवाह असांजो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब हो, जंहिं सिंध में तरक़ी पसंद फ़िक्र खे मुतारिफ़ करायो। संस वॾे में वॾी ख़ूबी इहा आहे त हुन सिंध में सेक्युलर सोच खे मुतारिफ़ करायो, हुन मसावात जो नज़रियो ॾिनो, हुन फ़लसफ़े खे मुतारिफ़ करायो, फ़लसफ़ियाणी सोच खे डिबेट खे मुतारिफ़ करायो, आम शागिर्दनि ताईं, आम अवाम जे परतनि ताईं मार्क्सी डिबेट खे मुतारिफ़ करायो। ऐं साईं थोरी देरि अॻु में हिकिड़े लफ़्ज़ ते एतिराज़ कयो त साईं कामरेड कोन हो। 60 खां वठी 80 जो ॾहाको, हे 2 ॾहाका जेके गुज़रिया आहिनि, उन्हनि में रहंदड़ जेके बि दोस्त जिन अमली तौर सां हिन सिंध में तहरीकुनि खे ॾिठो, उन्हनि खे ख़बर आहे त उन वक़्तु उन दौर में कामरेड लफ़्ज़ जी अज़मत छा हुई। लफ़्ज़ पंहिंजूं मानाऊं बदिलाईंदा आहिनि, दौर बदिलबा आहिनि, नज़रिया बदिलबा आहिनि, मानाऊं बदिलबियूं आहिनि। त अॼु जे दौर में कामरेड लफ़्ज़ थी सघे थो माना बदिलाए चुको हुजे, जो ज़हन में तव्हांजे कुझु ॿियो हूंदो हुजे, पर उन वक़्तु उहो माण्हू जेको मसावात ते यकीन रखे, जेको ह्यूमनिज़म ते यकीन रखे, जेको बराबरीअ ते यकीन रखे, जेको इनकलाबी हुजे, जेको साथी हुजे, जेको हर शइ खे साइंसी सेक्युलर सोच सां परखे सघे थो, उनखे कामरेड चयो वेंदो। त उन दौर जी अज़मत इहा वॾे में वॾो इहो दौर जंहिंजा महरिक जेके हुआ, जंहिंजी बुनियाद रखंदड़ जेके नज़रियाती लीडर हुआ, उन्हनि मां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब। ही सदी जी जेका तारीख़ आहे उहा फस्ट करे थी सदी जी तारीख़ त हिकिड़ी शख़्सियत जेका सॼी सदी पंहिंजे नज़रिए ते क़ाइमु रहे। दौर बदिलबा आहिनि, शख़्सियतूं बदिलजी वेंदियूं आहिनि, नज़रिया बदिलजी वेंदा आहिनि, माण्हू बदिलजी वेंदा आहिनि, पर ही उहो शख़्स हो जेको पंहिंजे नज़रिए ते क़ाइमु रहे, जंहिं सिंध खे जदीद दुनिया खां मुतारिफ़ करायो ऐं सिंध खे नओं जीदान ॾिनो। ही उहा शख़्सियत हुई जंहिं नौजवान नस्ल खे हिकु नए तरीक़े सां, मॉडर्न तरीक़े सां मुतारिफ़ सॼी दुनिया खां करायो। जॾहिं अॼु असां पंहिंजे नौजवान नस्ल खे ॾिसूं था त हुनखे इब्राहिम जोए साहब जो कहिड़ो तारीफ़ करायूं असां। नज़रिया टुटी विया आहिनि, दौर बदिलजी विया आहिनि, कमर्शलाइजेशन जो दौर अची वियो, हाइपर रियलिटी जो दौर अची वियो। ही उन दौर जे अंदरि
असां वटि इब्राहिम जोयो साहब जो हिकु ई तारुफ़ आहे त हू हिकु आलिम हुआ। हुननि सिंध खे इल्म सां रोशनास करायो, हुननि सिंध खे सेक्युलर सोच सां मुतारिफ़ करायो, हुननि नौजवान नस्ल खे तालीम खां मुतारिफ़ करायो। ऐं उहो इहो वाहिद इहा सोच आहे जेका हिकु सदी जी न, ॿिनि सदियुनि जी न, बल्कि जेसि ताईं इंसानु जीअरो रहंदो तेसि ताईं हुनजी इहा ज़रूरत रहंदी। आउं सम्झां थो त सिंध में अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे असां जॾहिं बेटा पेश करियूं था, जॾहिं असां ॻाल्हायूं था इन्हनि शख़्सियतुनि खे, त असां नौजवान नस्ल खे इन्हनि शख़्सियतुनि खां मुतारिफ़ कराए रहिया हूंदा आहियूं ऐं असां ॿुधाए रहिया हूंदा आहियूं त सिंध खे अॼु बि उन्हनि शख़्सियतुनि जी ज़रूरत आहे, उन्हनि नज़रियुनि जी ज़रूरत आहे। ऐं जेसि ताईं सिंध रहंदी तेसि ताईं इन्हनि इहे शख़्सियतूं ज़िंदा रहंदियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। सिंध में तमामु वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि। पीर हुसामुद्दीन राशिदी अला, पीर साहब चओ माना पीर हुसामुद्दीन राशिदी, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर साहब या बलोच साहब माना डॉक्टर नबी बख्श बलोच, शमशेर, सिर्फ रुगो शमशेर वठो माना शमशेर हैदरी, कामरेड हैदर बख्श जतोई माना उन लाइ कामरेड लफ़्ज़, पर साईं लफ़्ज़ सिर्फ़ ॿिनि शख़्सनि लाइ इस्तेमालु थियो, साईं जीएम सैयद, साईं मोहम्मद इब्राहिम जो। माना छा बि लिखूं असीं, पर साईं मोहम्मद इब्राहिम जो ज़रूरु लिखंदासीं, साईं जीएम सैयद ज़रूरु लिखंदासीं। मोहतरम जनाब असांखां लिखियो न थींदो आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमून साहब खे। प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमून 100 साला साईं जोए साहब जी 100 साला जेका सालगिरह कमेटी उन जा सेक्रेटरी रहिया ऐं अमां सभु शाइर आपा माताब राशिदी असीं सभु शाइर आहियूं। त उन कमेटीअ जोए साहब जो समूरो लिटरेचर या जोए साहब ते लिखियल ऑटोबायोग्राफी न पर संदसि बायोग्राफी वग़ैरह, उन्हनि जा सिंधी अंग्रेजी तर्जुमा 21 जुल्दनि में, जंहिं हर हिकु जुल्द में 6, 8, 5, 4 घटि में घटि तरह 3 किताब उहे छपाए पधरा कया। ऐं जोए साहब जो सॼो लिखियल मवाद महफ़ूज़ थी वियो। त उहो प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमून साहब हुनजी कमेटी जो सेक्रेटरी हो ऐं इशायत कमेटीअ जो बि सेक्रेटरी। महिरबानी चाचा। स्टेज ते हाल में वेठल मराठा महिमानों, जोयो साहब सिंध जो पहिरियों आलिम अदीब ऐं ॾाहो हो जंहिं पंहिंजे ज़िंदगीअ जा 100 साल मुकमिल कया। डॉक्टर गफूर हींअर चयो त जोयो साहब हिकु सदीअ जी तारीख़ हो। इहा हक़ीक़त आहे त जोयो साहब पंहिंजे ज़िंदगीअ जी हिकु सदी गुज़ारे ऐं उहा सदी बि 20वीं सदी, दुनिया में 20वीं सदीअ में वॾा वॾा इनकलाब आया ऐं 2 आलमगीर जंगूं लॻियूं ऐं जोयो साहब पहिरीं आलमगीर जंग दौरान 1915 में पैदा थियो। महरूमिन सां भरपूर जोए साहब जी ज़िंदगी रही आहे। जिन जोए साहब जे ज़िंदगीअ जो रियाज़ कयो आहे उन्हनि खे ख़बर हूंदी। मूंखे इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मज़हर जमील साहब जॾहिं जोए साहब जी ज़िंदगीअ ते किताब लिखी रहियो हो ऐं जोए साहब सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते कचहरियूं थींदियूं ऐं जोए साहब खे असीं ॿई ॼणा मां अक्सर मज़हर जमील सां गॾु हिते ईंदो हुउसि, हैदराबाद ईंदो हुउसि ऐं असांजी कोशिशि हूंदी त असीं वधि में वधि जोए साहब जे अंदर खे परखियूं ऐं जोए साहब जी ज़िंदगीअ बाबति ॼाण हासिल कयूं। मूंखे जोए साहब जी ज़िंदगी में सवाइ महरूमिन जे कुझु बि नज़र न आयो। तंहिंजे बावजूदि जोए साहब ख़ुशहाल सिंध जो ख़्वाबु ॾिठो ऐं हू चाहींदो त सिंध में ख़ुशहाली अचे। उन लाइ हुन माण्हुनि में सुजागी पैदा करण जी कोशिशि कई, उन्हनि खे शऊर ॾियण जी कोशिशि कई पंहिंजे लिखणनि वसीले, पंहिंजे किताबनि वसीले। हिते ज़िक्र थियो त जोए साहब
आबाद ॻोठ जो राहकू हो जेको सिंधु दरिया जे कप ते हो ऐं 4 दफ़ा सिंधूअ जे मस्त मौजुनि उन ॻोठ खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो जॾहिं जोयो साहब अञा नंढड़ो ॿार हो। जॾहिं उहे मुद हूंदी ॿोॾ अचण जी त ॻोठ जा माण्हू वणनि ते चढ़ी वेहंदा हुआ ऐं ॻोठ वारनि खे ख़बरदार कंदा हुआ त पाणी में चाड़ अचे थो या ॿोॾ अचण वारी आहे। जोए साहब पंहिंजी ज़िंदगीअ में 4 दफ़ा पंहिंजो इहो ॻोठ लुढ़ंदे ॾिठो ऐं ॻोठ वारनि वरी हिमत करे वरी थोरो मथां ई टकरियुनि ते वरी थोरो मथां इलाइक़नि ते वञी पंहिंजे ॻोठ खे ॿीहर आबाद कयो ऐं उन जे भरिसां उन तबाह थियल ॻोठ जा आसार क़ाइमु रहंदा आया। हाणे हिकिड़ो ॿारड़ो जेको अञा 5, 6, 7 सालनि जी उमिरि में पंहिंजे ॻोठ खे 4 दफ़ा लुढ़ंदो ॾिसे ऐं 3, 4 सालनि जी ॼमार में पंहिंजे पीउ संदसि गुज़ारे वियो ऐं संदसि नाने ऐं ॾाॾे गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त संदसि माउ जी शादी ॿिए कंहिं हंधि करे छॾिजे। हुन में हिकिड़ो शर्त इहो हो त इब्राहिम जोए साहब जो पंहिंजी माउ सां को तालुक़ु कोन रहंदो। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उन नंढड़े ॿार जे महरूमनि जो तव्हां अंदाज़ो लॻाए सघंदव इन्हनि वाक्यनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि मां। उनजी ॾाॾी मूं जीअं चयो त मां साईं जी ज़िंदगीअ जो गहरो अभ्यास कयो आहे तंहिं करे मां तव्हां सां उहे ॻाल्हियूं शेयर करणु थो चाहियां। उनजी ॾाॾी खेसि पंहिंजे स्कूल में दाख़िल कराइण लाइ वठी वञे थी ऐं जॾहिं हू स्कूल में दाख़िल थियण लाइ वञे थो त उन लाइ बि हिकिड़ो ॾाढो एहतमाम कयो थो वञे। उन लाइ नवां कपिड़ा सिबराया था वञनि। उनजो नानो जेको मोची हो उहो उन लाइ हिकिड़ी ख़ासि जुती तयारु करे थो। उहा जुती पाए मोहम्मद इब्राहिम जोयो हिकिड़े नए बस्ते सां हिकिड़े नए टोपीअ सां हिकिड़े नवनि कपिड़नि सां जेके हुनजी ॾाॾीअ तयारु कया पाए स्कूल वञे थो। स्कूल वञण खां अॻु में मोहम्मद इब्राहिम जोयो लिकी लिकी लिया पाईंदो त स्कूल जे अंदरि छा थो पए। हुनजो भाउ जेको संदसि ॿी मामा हो खां 2 साल वॾो हो उहो हुन स्कूल में पढ़ंदो हो। हुन पंहिंजे भाउ खां स्कूल बाबति पुछंदो हो। स्कूल में जेको उस्ताद पढ़ाईंदो हो उहो हुन स्कूल जो कोन हो, उहो ॿिए ॻोठ खां ईंदो हो ऐं उते पढ़ाईंदो हो ऐं उहो ई जोए साहब जो रोल मॉडल हो। टीकणमल हुन उस्ताद जो नालो हो। उहो उस्ताद बि हो, उहो समाजी कारकुन बि हो ऐं उहो ॻोठ में माण्हुनि में शऊर ऐं जागृता पैदा कंदो हो। ॻोठ में गंद किचिरो थींदो हो त पंहिंजे ॿारनि खे गॾु वठी वञी हुनजी सफ़ाई कराईंदो हो ऐं उन ज़माने में बीमारियूं एतिरियूं हूंदियूं ऐं उन्हनि बीमारियुनि जो इलाजु हिकिड़ो ई हूंदो कोइननि जी गोली ऐं उहो उस्ताद पंहिंजे ॻोठ मां उहे गोरियूं ठाराए खणी ईंदो ऐं जंहिं ॿार खे बुखार ज़ुकाम खंघि थींदी उन्हनि ॿारनि खे पंहिंजे खाने मां उहा गोरी कढी खाराईंदो ऐं जोए साहब जो टीकणमल रोल मॉडल हो ऐं जोए साहब पंहिंजी ज़िंदगीअ में उस्ताद थियण खे तरजीह ॾिनी। जोए साहब जे 100 साला प्रोग्रामनि जे सिलसिले में इंजीनियर अब्बास लगारी जे घर हिकिड़ी तक़रीब थी। उन में जोए साहब सां जॾहिं गुफ़्तगू थी ऐं जोए साहब ॻाल्हायो त जोए साहब ॿुधायो त मूं जॾहिं BA जो इम्तिहान पास कयो त मुंहिंजे लाइ तमामु घणा ऑप्शन्स हुआ। मां SHO थी पियो सघियुसि, चई मां सूबेदार बि थी पियो सघियुसि, मां जेको आहे सो के एक्साइज़ में इंस्पेक्टर बि थी पियो सघियुसि, ॿी का नौकिरी मिली पिए सघी मूंखे, मुख़्तियारकार बि थी पियो सघियुसि, पर मूं उस्ताद थियण खे तरजीह ॾिनी ऐं मां वञी सिंध मदरसे में असिस्टेंट मास्टर पहुतुसि। जोए साहब रुगो हिकिड़े स्कूल जो उस्ताद कोन हो। जोए साहब सियासतदाननि जो उस्ताद हो, सियासी समाजी कारकुननि जो उस्ताद हो, अदीबनि जो उस्ताद हो ऐं आलिमनि जो उस्ताद हो ऐं जोए साहब सॼी ज़िंदगी इहो ई कमु कंदो रहियो। सॼी ज़िंदगी हुन सिंध लाइ अर्पे छॾी,
सिंध जे ख़ुशहाली जे ख्वाब लाइ अर्पे छॾी ऐं हुनजी साम्भिया लाइ जेको आहे सो जिदोजहद कंदो रहियो। जोए साहब जा किताब मौजूदु आहिनि। सवाल इहो आहे त उन्हनि किताबनि ते हिते त मां पाण यूनिवर्सिटी जो उस्तादु आहियां, शर्मिंदगीअ सां मूंखे इहा ॻाल्हि थी चवणी पवे त असां जंहिं रीति PhD जूं डिग्रियूं विरायूं था पिया ऐं डिग्रियूं ॾियूं था पिया माण्हुनि खे, जंहिं कंहिं अदीब 4 किताब लिखिया आहिनि उन ते जेको आहे सो तहक़ीक़ थी थिए, उन ते PhD जी डिग्री थी ॾिनी वञे। जोए साहब जा को हींअर किताब त 50-60 खनि आहिनि, पर उन्हनि खे गॾे 21 वॉल्यूम्स में छपरायो वियो आहे। मां सम्झां थो त जोए साहब जे ज़िंदगीअ जे हर पहलूअ ते हिकिड़ी PhD थी सघे थी। उनजे सियासी हवाले सां, उनजे समाजी हवाले सां, उनजे इल्मी हवाले सां ऐं हिकिड़े उस्ताद जी हैसियत में हुन जेको किरदारु सरअंजाम ॾिनो। जोए साहब खे जीअं हिते ज़िक्र थियो त सेफ सिंध सेफ कॉन्टिनेंट किताब जॾहिं जोए साहब लिखियो त जोए साहब जे ज़हन में जेका बुनियादी ॻाल्हि हुई उहा इहा हुई त सिंध गॾियल हिंदुस्तान जो हिसो कोन हो। सिंध ते जॾहिं हिंदुस्तान ते अंग्रेज़ कब्ज़ो कयो त मुग़ल बादशाह बि उन्हनि जा ताबेदार हुआ ऐं उन्हनि खे अंग्रेज़ ईस्ट इंडिया कंपनी जेका आहे सा पघार ॾींदी हुई। सामीन अवां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं साईं इब्राहिम जोयो यादगार कमेटी पारां रिथियल ही प्रोग्राम ॿुधो। उमेद तव्हांखे ही प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असांखे हिन प्रोग्राम बाबति ईमेल कयो या को बि प्रोग्राम हुजे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी इहा भरपूर कोशिशि आहे त सिंध में थींदड़ हर इल्मी अदबी सियासी तोड़े समाजी प्रोग्राम खे सिंध तोड़े परॾेह में वेठल जेके इन प्रोग्राम खे ॿुधी नथा सघनि, पहुची नथा सघनि, त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अव्हांखे बि पंहिंजे इन प्लेटफॉर्म तां इन प्रोग्राम जी मुकमल कार्रवाई ॿुधाए अव्हांखे इन प्रोग्राम जो हिसो बणाए। असांखे ईमेल कयो। असांजो प्रोग्राम ऐं ही कोशिशूं अव्हांखे कीअं थियूं लॻनि। असांजो ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इजाज़त ॾींदा। कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु कंहिं ॿिए मौज़ू ते वरी अव्हांजी समातुनि में हाज़िर थींदुसि। तेसि ताईं सिंध सलामत, साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।